बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंबर। उम्मीद त तव्हां खीरे सां हूंदा, ख़ुशि हूंदा, पंहिंजे बचनि सां गॾु ख़ुशि हूंदा। ऐं हफ़्ते जो अॼु पहिरियों ॾींहुं डिघियुनि मोकलुनि खां पोइ अॼु असां अची विया आहियूं तव्हांजी ख़िदमत में। ऐं असांजा जेके दोस्त आहिनि ऑफिसिस में ॿाहिरि आहिनि, सभु अॼु ऑफिसिस जो ॾींहुं शुरू थी वियो आहे, स्कूल खुली विया आहिनि ऐं केतिरनि ई स्कूलनि में मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु पेपर थी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु मौसम, सो नाज़रीन अॼु मौसम कल्ह खां वठी जेका दिलकश मौसम आहे उहो सिलसिलो अॼु बि जारी रहंदो। सॼे मुल्क में बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे, पंजाब में, KPK में, बलोचिस्तान में, सिंध में, ऐं उहो सिलसिलो अॼु बि जारी रहंदो। ऐं ॾिठो वञे त पंजाब में ऐं बलोचिस्तान में जेके ख़बरूं अचनि पियूं उहे कुझु सुठियूं ख़बरूं न आहिनि, छाकाणि जो उते नुक़सानु तमामु घणो थियो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु उते फ़ौतकियुनि जो बि मतिलबु इतलाउ मिले पियो त वधीक 14 माण्हू फ़ौत थिया आहिनि। कल्ह इहो अंग 25 ताईं हुयो। खिवण करणु सबबि, इमारतूं किरण सबबि ऐं करणु लॻण सबबि वधीक पंजाब ऐं KPK में 14 माण्हू फ़ौत थिया आहिनि। अहिड़ी रीति ज़ारा डिघियूं मोकलियूं, ईद जी मोकलुनि खां पोइ पाण वरी वापसि आया आहियूं। अॼु पहिरियों ॾींहुं आहे। ऑफिसिस में बि, स्कूल्स में बि, मुख़्तलिफ़ हंधनि ते, रोडनि ते रश तव्हां ॾिठी हूंदी। हालांकि मौसम तमामु ख़ूबसूरत आहे। हिन मौसम में घणे भाॻे माण्हू मौसम खे इंजॉय कंदा आहिनि, पर छाकाणि जो मोकलूं डिघियूं थी वियूं आहिनि इन जे करे पाण हाणे वर्किंग हुन में अची विया आहियूं। प्रोग्राम सुबुह मेहरान रमज़ान खां पोइ रमज़ान ट्रांसमिशन हुई, हाणे वरी वापसि पाण अची विया। असां बि रोज़ु तव्हां सां गॾु हूंदासीं सुबुह जो 10 खां वठी 12 बजे ताईं, मुख़्तलिफ़ महिमाननि सां गॾु, दिलचस्प शख़्सियतुनि सां गॾु, दिलचस्प मौज़ूअनि सां गॾु असां तव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजो साथ रहंदो 2 कलाकनि ताईं। ऐं तव्हां बि हिन प्रोग्राम में जीअं शामिलु थी सघो था, तव्हांखे ख़बर आहे छाकाणि जो तव्हां पुराणा ॾिसंदड़ आहियो, तव्हांजो साथ असां सां गॾु हूंदो ऐं तव्हां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कंदा। स्क्रीन ते जेको नंबर ॾिनल आहे उहो डायल कंदा ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा। नाज़रीन, प्रोग्राम जो फॉर्मेट तव्हांखे ख़बर आहे त छाकाणि जो अचण सां असां तव्हांखे ख़बरूं ॿुधाईंदा आहियूं, मुल्क जी सूरत हाल खां आगाह कंदा आहियूं, पोइ पाण महिमाननि ॾांहुं हलंदा आहियूं। ऐं अॼोको प्रोग्राम बि तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहे। सीनियर अदाकार असां सां गॾु मौजूदु आहिनि, म्यूज़िक पाण इंजॉय कंदासीं, ख़ूबसूरत गुलकार असां सां गॾु मौजूदु आहिनि, तमामु घणियूं मस्तियूं कंदासीं ऐं तव्हांजो मूंखे इंतज़ारु रहंदो। पर मां महिमाननि ॾांहुं वञण खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुल्क में मौसम जी सूरत हाल ते पाण ॻाल्हायोसीं। कल्ह ऐं अॼु कराची एयरपोर्ट तां ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ एयरपोर्ट्स तां जेको इंटरनेशनल फ्लाइटुनि समेत डोमेस्टिक फ्लाइटूं तमामु घणियूं मुलतवी थी वियूं आहिनि, छाकाणि जो मौसम तमामु ख़राबु आहे। पंजाब में सूरत हाल अञा वधीक ख़राबु आहे। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जी सीरीज़ जेका 18 तारीख़ खां शुरू थियणी आहे, 18, 20 ऐं 21 ते इहे मैचूं थियणियूं आहिनि, T20 सीरीज़ थियणी आहे, उहा पिणु मुतासिर थियण जो इम्कानु ज़ाहिर कयो पियो वञे। अॼु प्रैक्टिस सेशन आहे 2 टीमुनि जो रावलपिंडी में, इहे 3 मैचूं रावलपिंडी में थींदियूं ऐं अॼु उते आंधी ऐं तूफ़ान सां तेज़ बरसाति जो इम्कानु ज़ाहिर कयो आहे। इन करे उहो प्रैक्टिस सेशन, न रुॻो उहो प्रैक्टिस सेशन पर उहे मैचूं बि मुलतवी थियण जो मतिलबु मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। हिन वक़्तु सॼी दुनिया में जेका ॻाल्हि हले पई उहा हले पई उन ते त ईरान हमिलो कयो आहे ऐं इसराइल ते जेको हमिलो थियो आहे उन खां पोइ सभिनी इहो चयो पिए त हिकु ॿी जंग शुरू थियण वारी आहे। ऐं उहो जेको हमिलो हो बक़ौल ईरान जे त असां पंहिंजो ऑपरेशन मुकमल करे छॾियो आहे। 300 खां वधीक उन्हनि मिज़ाइल किराया आहिनि इसराइल ते ऐं उनखां पोइ इहा धमकी ॾिनी आहे त असां पंहिंजो ऑपरेशन मुकमल करे छॾियो आहे। हाणे जेको बि मुल्क अॻिराई कंदो उन सां बि असां मतिलबु त हिसाबु किताबु कंदासीं। न रुॻो इहो, पर इहो बि चयो आहे त जेको बि मुल्क इसराइल लाइ पंहिंजो सरहदी हदूं खोलींदो उनखे बि असां निशानो बढ़ाईंदासीं। अमरीका हिन विच में अचण खां इनकार करे छॾियो आहे। अमरीका चयो आहे त भाउ असांजो ख़ैरु हुजे। सो उनखां पोइ चयो वियो आहे त हाणे इहा जंग शुरू नथी थी सघे, छाकाणि जो सलामती काउंसिल गॾियल जेके आलमी इदारा आहिनि उन्हनि बि जो हंगामी इजलास थियो कल्ह ईरान जी कार्रवाई खां पोइ ऐं पोइ उन्हनि में ॻाल्हियुनि जो उहो आयो आहे। ईरान जी धमकी खां पोइ पाकिस्तान पंहिंजी सरहदी जेके हदूं आहिनि उन्हनि ते निगरानी ऐं उन ते मॉनिटरिंग तमामु सख़्तु करे छॾी आहे। ईरान ऐं अफ़गानिस्तान खां जेके जहाज़ अचनि पिया उन्हनि खे मॉनिटर करण जी ऐं उन्हनि जी निगरानी करण जी हिदायत कई वई आहे। अहिड़ी रीति पाण हलूं सिंध में हलूं त सिंध में कल्ह शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी वर्सीअ जो जलसो थियो गढ़ी ख़ुदा बख़्श में। उते पीपल्स पार्टी जी समूरी आला क़यादत उते मौजूदु हुई। आसिफ़ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पंहिंजो ख़िताबु कयो, मुख़्तलिफ़ उन्हनि ॻाल्हियूं कयूं। पर जेके ॻाल्हियूं हुननि जेके हाईलाइट ॻाल्हि थी आहे उहा इहा आहे त आसिफ़ अली ज़रदारी साहिबु इहो चयो त असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिबु ऐं बेनज़ीर भुट्टे साहिब जो पलांत करे छॾियो आहे। ऐं आसिफ़ ज़रदारी साहिबु इहो बि चयो त जॾहिं मां शहीद बरोज़े क़यामत जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब सां मिलंदुसि त उहो मूंखे चवंदो त शाबाश तो मुंहिंजो पलांत कयो आहे। सो ज़रूरु इहो सुवाल त आहे ज़ाहिरान ते जेके बि असांजा एनालाइसिस आहिनि
ऐं जेके माहिर आहिनि माशियात जा सियासत जा ऐं गॾोगॾु जेके शाम जो अॼु शोज़ थींदा टॉक्स थींदा इहो सुवालु ज़रूरु उथंदो त इहो प्लान कहिड़े तरीक़े सां थियो आहे ऐं कीअं प्लान थियो आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जो ऐं कीअं कहिड़ी सूरत में थियो आहे ऐं कंहिंखां वरितो वियो आहे। सो मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि। अहिड़ी त सैद मुराद अली शाह चयो त ॿुधो आहे त PTI जो बानी इमरान ख़ान तमामु जल्द जेल मां वापसि अचे पियो ऐं हुन इहो बि चयो त खेसि जेके सहूलियतूं ऐं अख़्तियार ॾिना विया हुआ उन्हनि जो मां पाण अखियुनि ॾिठो गवाह आहियां। सो केतिरियूं ई ख़बरूं आहिनि, खोड़ ख़बरूं आहिनि। ऐं पाण जेकॾहिं सिंध में अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयूं त जेका वॾे में वॾी ख़बर आहे असां लाइ त ज़ाहिर नौजवान आहियूं, तालीम दुश्मनी असां हुनखे फ़ैसिलो करार ॾेई सघूं था। मीरपुर ख़ासि में IBA जो कैंपस बंदि थी वियो आहे ऐं हेक पंहिंजी फंडिंग बंदि करे छॾी आहे, जंहिंजे करे इहा मीरपुर ख़ासि डिवीज़न जी पहिरीं यूनिवर्सिटी हुई ऐं IBA यूनिवर्सिटी सखर जो इहो कैंपस हुयो जंहिंमें न रुॻो मीरपुर ख़ासि पर हुनजे भरपासे जे केतिरनि ई शहरनि जा नौजवान उते तालीम हासिलु कंदा हुआ। उनखे कल्ह बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उते ताला लॻी विया आहिनि। सवें शागिर्द उते हिन वक़्तु बि तालीम हासिलु करे रहिया हुआ। उन्हनि जो छा थींदो, उन्हनि जी डिग्री कीअं मुकमल थींदी, इहो तमामु वॾो सुवालु आहे। पाण ॿिए सेगमेंट में अची मीरपुर ख़ासि हलंदासीं, उते ॾिसंदासीं त छा सूरत हाल आहे, छो इहो बंदि कयो वियो आहे ऐं हाणे हुते कहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। कोशिशि कंदासीं त IBA जी इंतिज़ामिया सां पाण राब्ते में अचूं त उन्हनि सां कचहरी कंदासीं त आख़िर मसइलो छा आहे। सॼी दुनिया में स्कूल खुलिया वेंदा आहिनि, तालीम खे हथी वठाई वेंदी आहे, पर अफ़सोस हिकिड़ो त असां वटि स्कूल बंदि आहिनि। जेके खुलियल आहिनि उहे मेहुनि जे वाड़नि में ऐं वॾेरनि जी औताकुनि में आहिनि ऐं उन्हनि जे तौर ते इस्तेमालु थी रहिया आहिनि। पर जेकॾहिं को नालो सुठो आहे, जिते का तालीम सुठी आहे त उहे वरी बंदि कया वञनि था ऐं जिते को स्कूल न आहे, मीरपुर ख़ासि डिवीज़न जी इहा पहिरीं यूनिवर्सिटी आहे जेका बंदि कई वई आहे, IBA जो कैंपस आहे। सो खोड़ ख़बरूं आहिनि, तव्हां सां खोड़ कचहरी थींदी, पाण म्यूज़िक बि इंजॉय कंदासीं, सीरियस मौज़ूअनि ते बि ॻाल्हाईंदासीं। पर मां चाहियां थो त मां एतिरो वधीक तव्हांखे डिघो इंतज़ारु न करायां ऐं मां पाण महिमाननि ॾांहुं हलां। हिन वक़्तु स्टूडियो में मूंखे जंहिं शख़्सियत जॉइन कयो आहे, पाकिस्तान मीडिया जो, फिल्मुनि जो, ड्रामनि जो, थिएटर जो तमामु वॾो नालो। तव्हां PTV ते ज़रूरु इहे ड्रामा ॾिठा हूंदा, पहली बूंद, लकीरें, आतिश, ज़मीन, दिया जलाए रखना ऐं केतिरा ई ड्रामा। उन्हनि अधु सदी पंहिंजी ज़िंदगीअ जी पंहिंजे ड्रामनि खे ॾिनी आहे, फिल्मुनि खे ॾिनी आहे, थिएटर खे ॾिनी आहे। थिएटर खे त उन्हनि सॼी ज़िंदगी ॾेई छॾी आहे ऐं हू पाण ख़ूबसूरत डायरेक्टर आहिनि, ख़ूबसूरत लेखक आहिनि, जिन जा ड्रामा PTV जेके मां तव्हांखे नाला ॿुधायमि ऐं उन्हनि जो तालुक़ु बलोचिस्तान सां आहे। बलोचिस्तान जे उनमें उनजो नंढपण त कोटड़ीअ में गुज़रियो आहे। उन जूं सवें यादूं आहिनि, खोड़ यादूं आहिनि, उहे यादूं बि असां सां वंडींदा। तमामु वॾो अदाकार, तमामु वॾो प्रोड्यूसर, तमामु वॾो डायरेक्टर, तमामु वॾो लेखक, तमामु ख़ूबसूरत लेखक एडी बलियो साहिबु असांखे जॉइन कयो आहे असांजे स्टूडियो में। असांजे अंगण जी बहार थिया आहिनि। एडी साहिबु असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? ख़ुशि हुजो इंशाअल्लाह। कीअं आहियो? सफ़र सही रहियो कोयटा खां? बहितरीनु, ज़बरदस्त। तव्हां सां कचहरी कंदासीं, ख़ूबसूरत कचहरी थियण ईंदासीं। असां गॾु ॿी जेका असांजी महिमान आहे, ख़ूबसूरत पाण गुलूकार आहे, हींअर हुननि अदाकारी में बि क़दम रखियो आहे, मोरे सां हुननि जो तालुक़ु आहे ऐं पाण नाले में बि एनी आहिनि त ॾिसण में बि एनी आहिनि ऐं ख़ूबसूरत कंपेयर रहियूं आहिनि, ख़ूबसूरत गुलूकार आहिनि। हुननि जा 12 खां वधीक एल्बम अची चुका आहिनि। द वन एंड ओनली एनी मस्तोई। एनी, कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां त मेहरान TV जो हिसो बि रहिया आहियो। जी बिल्कुलु, माशाल्लाह, तमामु सुठो अर्सो ॾिनो आहे मेहरान TV खे एज़ अ होस्ट बि ऐं कुझु सॉन्ग बि हिते कया हुया एज़ अ मॉडल। त काफ़ी सारियूं यादूं आहिनि जेके मेहरान TV सां जुड़ियल आहिनि। ज़बरदस्त। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। एडी साहिबु, ईद कीअं गुज़री? साईं, ईद थोरो मसइलो थी पियो। असांजी न्याणी, हुनजो ऑपरेशन थियो कराची में। अच्छा। त मजबूरी असांखे कराची में रहणो पियो। हपचोकी में मुंहिंजो घरु आहे। जी हा। त उते असां ईद मनाईसीं, सभई ॿार बच्चा सभु उते आया। जी हा। त ॾाढी सुठी ईद मिली। सभ खां पहिरियों त मां मेहरान TV जो मशहूरु आहे, शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे हिते घुरायो ऐं तव्हां सां मुलाक़ात थी, अदी सां मुलाक़ात थी। इहो असांजे लाइ तमामु वॾी सआदत आहे, एज़ाज़ आहे, जो तमामु वॾो नालो जंहिंसां असां मुलाक़ात न करे सघियासीं। इहे ड्रामा जिन जो मूं ज़िक्र कयुमि, इहे ज़रूरु असां ॿुधा हुआसीं। नंढे हूंदे थोरा घणा ॾिठा बि हूंदासीं, जिन में एतिरी अदब जी, एतिरी लिटरेचर जी एतिरी असांखे सम्झ न हुई। पर ज़ाहिर तव्हांजो तमामु वॾो कमु थियल आहे ऐं तव्हां डिज़र्व कयो था इन शयुनि खे ऐं ख़ूबसूरत तव्हां कमु कयो आहे।
कीअं कीअं शुरूआति थी असां चाहींदासीं त एॾी भलो साहब एॾो वॾो कमु करे वियो कीअं इहो कमु थियो मुंहिंजो जेको बचपन नंढपण जो गुज़रियो आहे न जी हा उहो रहियो कोटरी में सही मुंहिंजा मामा हिते हूंदा हुया त उनखे मां हिकिड़े मामे खे औलाद न हुई जी हा त हुन मूंखे पंहिंजो पुटु ठाहियो तव्हांखे गोद मां छठी में हुअमि त मूंखे हिते खणी आया अच्छा त मूंखे इहो ख़बर कोन जो मुंहिंजा माउ पीउ केरु आहिनि त मां पंहिंजे मामे खे ई पंहिंजो माउ पीउ सम्झंदो हुउमि सही पोइ ईअं हुयो जो मुंहिंजो वालिद साहबु उहो ओतिरो ॿधो हुयो पठाणनि वांगुरु हुयो त असांखे ड्रिजाईंदा हुआ बाबा पठाण जेके आहिनि न ॿारनि खे टुकुर टुकुर करे बोरी में बंदि करे उछलंदा आहिनि अच्छा त मां वञा पियो स्कूल पहिरीं कची पढ़ंदो हुउमि वञा पियो स्कूल त पोइ मुंहिंजो वालिद साहबु पियो अचे त मां चयो इहो पठाण आहे इहो मां खणी वेंदो मूंखे टुकुर टुकुर कंदो बोरी में बंदि करे उछलंदो मां रंभाट के माण्हू गॾु थिया मुंहिंजे पीउ खे वठी जेल में विधमि थाणे में कोटरी में त हू मूंखे पुछनि कंहिंजो पुटु आहे मां चयो फतेह मामन जो त असांजी वॾी फैमिली आहे हिते बलोच फैमिली त उन्हनि घुरायो बाबा हिते बलोचनि जो ॿारु आहे त मुंहिंजे पीउ खे जॾहिं लाकअप में ॾिठनि चयो बाबा इहे असांजो भाउ आहे चरियो आहे हिन खे बंदि कयो अथई त मूंखे ख़बर कोन्हे जो मुंहिंजो पीउ आहे अच्छा एतिरो मूंखे ख़बर कोन्हे पोइ मुंहिंजी वालदा साहब आई हिते त उहा संदली में वेठी हुजे मुंहिंजो वॾो मामू चए इहा जो कुराड़ी आहे न इहा संदली तुंहिंजी खणी वेंदी मां पीउ माउ खे धिको ॾियां धिको ॾेई चयो मां बाबा छिकां पियो हुनखां संदली पोइ सभु खिलनि पिया मूंखे ख़बर न हुई छा ॻाल्हि आहे छाकाणि मूंखे ख़बर न हुई जे मुंहिंजे माउ आहिनि मुंहिंजा पीउ आहिनि मां पंहिंजे मामनि खे ई पंहिंजो पीउ मां सम्झंदो हुयुमि त चङो वक़्तु हिते गुज़रियो वरी असां हितां लाॾो करे वियासीं ॻोठु पोइ हुते हिकिड़ो यतीम खानो आहे कोटरी में उहो असांजो घरु हुयो पोइ असांजा वॾा सखी माण्हू हुया एजुकेशन में वॾा अफ़सर हुया पोइ उहो जो घरु हुयो उहो यतीम खाने खे ॾिननि इन खां बाद असांजा जेके मामा हुया उहे जॾहिं ईंदा हुया एजुकेशन में हुया त काठियुनि जो मतिलबु ट्रक ईंदो हुयो न सॼे पाड़े खे विराईंदा मुआजरो ग़रीब मिसकिन हाणे हिते आहिनि ऐं वेंदो आहे मिलंदो आहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि पोड़ा त फ़ौत थी विया की जवान आहिनि त जॾहिं मच्छी ईंदी त ॿोरियूं जा ॿोरियूं सॼे पाड़े खे विराईंदा हुया वरी कोयलो ईंदो सभु खे चवंदा आजा बेटा अपना हिसा ले जाओ त सखी माण्हू हुया अलाह उन्हनि खे मग़फ़रत करे सभु हुया फ़ौत थी विया असां हुनजा मतिलबु पौधूं या हुनजा ॿार लेकिन असां में उहा गर्ज न आहे लेकिन हू हुया लेकिन पंहिंजे हिसाब सां असां बि हलूं था बलूचिस्तान में मुंहिंजी वॾी कंट्रीब्यूशन आहे अलाह जो लख लख शुकुरु आहे कोई अहिड़ो अवॉर्ड न आहे जो आउं कोन वरितो आहे टीवी थिएटर त मुंहिंजी लाइफ आहे 50 साल मां थिएटर में गुज़ारियुमि टीवी जा तक़रीबन 150 ड्रामा सीरियल लिखिया आहिनि 150 ड्रामा 150 बलोची उर्दू बलूची ब्रावी पश्तो हज़ारगी अच्छा 4 ज़बानुनि में ऐं सिंधी में बि हिकु ड्रामो अदल सुमरो आयो पोइ हुन सां गॾु हिकिड़ो कयुमि ड्रामो शांतो न संबल सिंध टीवी जे लाइ उहो कयुमि ॾाढी ख़ुशी थी ज़बान ई ज़ाहिर आहे सही बिल्कुलु हा असांजी मोहबत थींदी आहे न जेकी ॻाल्हि ज़बान तव्हां ॻाल्हाईंदा हुआ न त हुते ॾाढी मोहबत थींदी आहे अच्छा मां उर्दू मीडियम जो पढ़ियल हुअमि सिंधी मूंखे पढ़ी सघंदुमि लिखणु न ईंदो आहे हाणे मुंहिंजे कॾ पिया आहिनि जो सीरियल ॾे मज़ाक कंदासीं टाइम नथो अच्छा सर इहो कीअं लिखण जी शुरूआति कीअं कई मतिलबु एजुकेशन असल में मां नंढपिण में स्कूल जे ज़माने में कैंप फायर वग़ैरह हूंदा हुआ न खाका माका लिखंदो हुउमि पाण एक्टिंग बि कंदो हुयुमि छठी खां वठी मैट्रिक ताईं मुंहिंजो स्कूल फस्ट आयो मुंहिंजी वजह खां पोइ वरी हिकु ड्रामो थियो मोहम्मद बिन कासिम उनमें हिकु नौजवान जो कैरेक्टर ज़रूरत थी मां ज़ाहिर बलोच फेस आहे त असांजो हुयो उस्मान चांडियो साहिबु ॾाढो बहितरीनु डायरेक्टर हुयो और बेदिर मसरूर साहिबु हुयो बेल साहिबु मुंहिंजो उस्तादु आहे बेल साहिबु मुंहिंजो उस्तादु आहे त उन्हनि चयो यार हीउ जेको बलोच आहे हिन जो शकल सूरत बिल्कुलु अरबिन वांगुरु आहे हिन खे मेन कैरेक्टर ॾियूं था मोहम्मद बिन कासिम जो त मूंखे स्क्रिप्ट मिलियो सॼी राति मां निंड न हुई आई न हुयुमि मां हुयुमि जुमिला यादि करणु हे पोइ उहो ड्रामो जेको उहो मुंहिंजो सुपर हिट ड्रामो थियो जॾहिं आउं चयो लबैक अल्लाहुम्मा लबैक तलवार खणंदो हुउमि माण्हू क्लैप कंदा हुया ॾाढी ख़ुशी थी उहो पहिरियों ड्रामो मुंहिंजो हुयो
बिल्कुलु एडी साहब, पाण कचहरी सिलसिलो जारी रखंदासीं, इन ॾे बि हलंदासीं, पर हिकिड़े नंढे ब्रेक जो टाइम छा आहे। नाज़रीन की ॾाम न वञो, अचूं था, खोड़ ख़बरूं आहिनि, पाण मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं, इन खां पाण सॉन्ग्स बि ॿुधंदासीं, एडी साहब सां कचहरी कंदासीं। ॾिसंदा रहो सुबह मेरान। नाज़रीन सुबह मेरान में हिकु ॿीहर भलीकार ऐं हिन वक़्तु जेके ख़बरूं अचनि पियूं त मुख़्तलिफ़ शहरनि में बूंदाबांदी रिमझिम रिमझिम ऐं ख़ूबसूरत मौसम आहे। हैदराबाद जे भरपासे में बि मतिलबु त किथां किथां ख़बरूं आहिनि, कराची मां बि ख़बरूं अचनि पियूं त उते बि हिन वक़्तु सन्ही सन्ही बूंद सां बरसाति जारी आहे। तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था, जिते जिते मूंखे ॾिठो वञे पियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर डायल करे ऐं प्रोग्राम में शामिलु थियो। तव्हांजे शहर में सूरत-हाल कीअं आहे, ईद तव्हांजी कीअं गुज़री, ऐं जेको तव्हां वंडणु चाहियो पंहिंजा तजुर्बा का ख़ूबसूरत ॻाल्हि, त ज़रूरु नंबर डायल करे ऐं तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघूं था। पाण हलंदासीं एनी ॾे। एनी मस्तोई साहिबु आहे। एनी आई थिंक तव्हां पहिरीं गुलूकार आहियो जंहिंजो नालो ओरिजिनल नाले सां ई उहा ॻाए पियो, न त अदरवाइज़ अदाकारनि ऐं गुलूकारनि जा नाला चेंज हूंदा आहिनि। बिल्कुलु ईअं हूंदो आहे। ऐं मूंखे चयो वियो बि हुयो जॾहिं मूं फस्ट टाइम एल्बम कयो हो त तव्हां पंहिंजो नालो जेको आहे चेंज कयो। कुझु नाला सिलेक्ट कयो मुंहिंजा, एनी अनमोल करे चवनि, कॾहिं एनी रेशमा चवनि, त कॾहिं वरी सिर्फ़ु एनी सॾो, छो जो कास्ट तां मसइला थींदा आहिनि। पर मुंहिंजी हिकिड़ी दिली ख़्वाहिश हुई, हींअर कान बल्कि बचपन खां स्कूल में बि हूंदी हुअसि, जॾहिं टेबलो वग़ैरह कंदी हुअसि, त मुंहिंजो माना इहो त आउं जॾहिं बि मीडिया लाइन में अचां या म्यूज़िक फील्ड में अचां त पंहिंजे नाले सां पंहिंजी कास्ट सां ई मशहूरु थियां। ऐं इहो जेको मुंहिंजो नालो आहे सिर्फ़ु हीअ जेका पर्दे जे अॻियां दुनिया आहे इहो न, बल्कि जेके मुंहिंजी पोयां मुंहिंजा ख़ानदान वारा आहिनि उहे बि माना प्राउड फील कनि, छो जे मीडिया में अचणु या तव्हां अगरि चैनल ते कमु कयो था त को गुनाह कोन्हे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। न, तमामु सुठी फील्ड आहे। इहे परसेप्शन हुआ जेके पुराणा थी चुका आहिनि। हाणे त अलहमदुलिल्लाह मतिलबु त तमामु घणियूं छोकिरियूं आहिनि मीडिया में, सिंधी मीडिया में, उर्दू मीडिया में तमामु वॾो नालो कयो अथऊं। न रुॻो हिते, पर तव्हां काइनात थे वो ॾिसो, प्रोडक्शन जो तमामु वॾो नालो, इंटरनेशनल मीडिया में नालो आहे। अच्छा, इन कीअं शुरूआति कई तव्हां, मतिलबु शुरूआति पहिरीं कंहिंखां कई, सिंगिंग खां कई, एक्टिंग खां कई, होस्टिंग खां कई? शुरूआति मूं पहिरीं एक्टिंग खां कई हुई एज़ अ मॉडल। उहो मेहरान टीवी जो ई सॉन्ग मूंखे फस्ट टाइम मिलियो हुयो 2013 में, त मूं स्टार्टिंग कई। उन वक़्तु ऑडिशन में राजा मेमण हूंदो हुयो, उन मुंहिंजो ऑडिशन कयो ऐं मूंखे छा नालो आहे सिलेक्ट कई सॉन्ग लाइ। ऐं सर मुर्तज़ा मजबूर एज़ अ डायरेक्टर मूंखे उन्हनि जॉइन कयो, मतिलबु मूं हुते कमु कयो। मूंखे तमामु घणो माना एक्साइटेड हुईसि। ऐं जेका शुरूआति मुंहिंजी थी उहा फेसबुक खां थी। फेसबुक ते हिकिड़ो नंढो हुयो त तव्हां जिन खे इंट्रस्ट आहे मीडिया में कमु करण जो या मॉडल कमु करण जो त उहे नंबर ते राब्तो कनि। पोइ डायरेक्टली हिते मेहरान टीवी आयसि ऐं मुंहिंजी स्टार्टिंग मेहरान टीवी खां थी। अच्छा, मॉडलिंग तव्हां कहिड़े गाने में कई? मॉडलिंग सर जो गीत हुयो, यादि कोन्हे, आई थिंक जानम जी आवाज़ में हुयो, मुंहिंजा यार मिठा मूंखां थी न परे। जी हाँ, उहा मुंहिंजी स्टार्टिंग हुई। ज़बरदस्त। असां एजुकेशन जो तव्हां कीअं जारी रखियो सफ़र? एजुकेशन मुंहिंजी तमामु ॾुखी गुज़री आहे, छो जे पोयां मुंहिंजी लाइफ ॾिसजे त ग़रीबाणी घर सां तालुक़ु रखी अलहमदिल्ला हाणे त जो अॻिते वधी विया आहियूं। तमामु ॾुखे तरीक़े सां गवर्नमेंट स्कूल में पढ़ीसि। शुरूआति मूं कई विराज कॉलोनी खां। विराज कॉलोनी में 5 क्लास ताईं पढ़ियो। उन खां पोइ हीराबाद में अची वियसि मीरा स्कूल में, इहे बि गवर्नमेंट हुयो। उन खां पोइ डिग्री कॉलेज में। पर जॾहिं आउं मैट्रिक मूं कयो त पोइ मूं पढ़ाई छॾे ॾिनी 2012 में, छो जे अफोर्डेबल न हुयो, घर वारा न पिया पढ़ाए सघनि। मूंखे मेडिकल करण जो शौक़ु हुयो त मेडिकल कयां, पर कुझु अहिड़ी माना जदोजहद जे करे मूं सोचियो त मीडिया में पेर रखां ऐं फैमिली खे बि सपोर्ट कयां, पंहिंजा ख्वाब बि पूरा कयां। पोइ 2014 में जॾहिं मूं मीडिया में सिंगिंग में क़दम रखण खां पोइ 13 में आउं जॾहिं मीडिया में आयसि, पोइ 2 साल मूं पंहिंजो करियर ठाहियो। उन खां पोइ वापसी मूं जॉइन पंहिंजी पढ़ाई बि स्टार्ट कई ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअं BA पार्ट 2 मूं कई आहे। अच्छा, सिंगिंग में अचण जो कीअं मतिलबु रहियो, शौक़ु हुयो या मतिलबु कंहिं चयो त तव्हां सुठो ॻाए सघो था, इहो सफ़र असांखे ॿुधायो? सिंगिंग में ईअं शौक़ु थियो जो जॾहिं आउं एज़ अ मॉडल आयसि त दोस्तूं मीडिया जूं काफ़ी थी वियूं, सिंगर बि हुयूं, मॉडल बि हुयूं। त जॾहिं आउं कुझु ॾिसंदी हुअसि कंहिं बि फील्ड खां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि खे, त बसि हिकिड़ो दिमाग़ में हिकिड़ो जज़्बात ईंदो त आउं ईअं करे सघां थी। अगरि नथी करे सघां त कोशिशि कयां, छा करे सघां थी। माना इहो शुरू खां वठी हिकिड़ो हूंदो हो। ऐं मूं सिंगरनि खे जॾहिं ॾिठो ॻाईंदे
अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सारा सुठा सिंगर आहिनि जेके ॻाइनि था। मूं सिखियो कोन, मूं सिर्फ़ु स्टार्टिंग में ईअं कयो जो मूं हिकिड़ो ट्रैक पंहिंजी आवाज़ में ठाहियो ऐं उहो ट्रैक सिर्फ़ु लिपसिंग कंदी हुअसि। पर जॾहिं मूं लिपसिंग कई ऐं मूंखे सुठी मोट मिली उनजी, त पोइ मूंखे इंट्रस्ट वधी वियो। पर माना ॿियनि खे ॾिसी ॾिसी मूंखे शौक़ु थियो। अच्छा, सिंगिंग में तव्हांजो टीचर केरु आहे? इन्ही कंहिंखे फॉलो कंदी आहे? सिंगिंग में अगरि टीचर माना शौक़ु जेके ॿुधिजे त मुंहिंजो शमन मिराली आहे ऐं शौक़ु सां ॿुधंदी आहियां उनखे ऐं उनजा गीत अक्सर करे महफ़िलनि में बि ॻाईंदी आहियां। पर अगरि सिखिया जो ॾिसजे जेका मूं सिखियो आहे त मूं सिम्पा इदारे खां सिखियो आहे। रिसेंटली जॾहिं सिम्पा में एडमिशन थियनि पियूं, सरकारी इदारो करे पियो, त मूं उस्ताद सईद हुयो, ख़ादिम हुयो, जिन खां मूं सिखियो। सही समय जो ख़ादिम सखीरानी। जी हा, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं शमन मिराली साहिब तव्हांखे कहिड़ा कहिड़ा गाना यादि आहिनि? शमन मिराली जा अक्सर करे मूंखे काफ़ी सारा गीत यादि हूंदा आहिनि जेके ऐं कुझु डायरियुनि में लिखियल आहिनि जेके माण्हू ॿुधंदा बि शौक़ु सां आहिनि। शमन मिराली के तमामु सुठो सिंगर आहे, मुंहिंजो फेवरेट आहे। नंढे हूंदे खां मूं शमन खे ॿुधमि, सरमद खे, अहमद मुगल खे। शमन जो कुझु झुंगारे ॿुधायो न असांखे। शमन जो हिकिड़ो गीत आहे जेको नंढपण में ॿुधंदी हुअसि। हालांकि उन टाइम इश्क कोन हूंदो हो, पर अलाए छो हुनजा गाना ॿुधी फील थींदो त असांखे इश्क आहे। पर टे अहिड़ी का ॻाल्हि हूंदी कोन्हे। त उहो हिकिड़ो गीत आहे, जंहिं ॾींहं का हुन ठुकरायो आहे, जंहिं ॾींहं का हुन ठुकरायो आहे, मूंखे ई सम्झ में आयो आहे, परायो नेठि परायो आहे, परायो नेठि परायो आहे। बेहतरीन साहब आवाज़ भी तमामु सही, खूबसूरत माशाअल्लाह आहे। माशा। मूंखे हैरानगी आहे, असां हिकु सीरियल कयोसीं बख़्त हज़ारी मोरो में, तक़रीबन 1.5 महीनो गर्मी जून जुलाई में असां हिते रिकॉर्डिंग कईसीं। हैदराबाद को भी काफ़ी आर्टिस्ट आया, दादू को आया, लाणकाणे को आया, पर हे अदी असांखो अलाए कीअं निकिरी वई। हता की ज़रूरत थी हिन जी। बिल्कुलु बिल्कुलु। असां त हुनखे, असांजो दोस्त आहे ईसानी साहब, उनखे अॻे कयोसीं, बाबा रफ़ीक़ी साहब, बाबा तूं ॻोल्ह, असांखे त ख़बर कोन्हे हिते कहिड़ा आर्टिस्ट कई आया, पर अदी सां मुलाक़ात छो न थी, हिन जी ज़रूरत थी। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे नेक्स्ट सीरियल में तव्हां इनशाला। न हू सिंधी कल्चर ते हुयो न। सही आहे त कोयटा जो सीरियल त कोयटा जो हुयो, अयूब खोसो लिखियो, फ़हीम शाह साहब हुनजो डायरेक्टर हुयो, असांजा कोऑर्डिनेटर हुयासीं, एक्टर हुयासीं। त असांजी ख़्वाहिश हुई जो इहे सिंध में थिए, त सिंध में मोरो असां सिलेक्ट कयोसीं। एडी साहब, तव्हां ॾिठो हूंदो ज़ाहिर हेतिरो तव्हांजो सफ़र आहे, तव्हां सिंध जा ड्रामा बि ॾिठा आहिनि, उन्हनि जो तव्हां स्क्रिप्ट्स बि पढ़िया आहिनि, उन्हनि जो तव्हां एक्शन बि ॾिठा आहिनि, उनजी तव्हां रिकॉर्डिंग्स बि हर शइ। असां चाहियूं था तव्हां, ऐं वरी उन खां पोइ तव्हां बलूचिस्तान में सॼी पूरी अधु सदी उते कमु कयो आहे, उतां जा ड्रामा हर शइ, प्रोड्यूसर बि आहियो, त डायरेक्टर बि आहियो, त छा डिफरेंट आहे बलूचिस्तान ऐं सिंध जे ड्रामनि में, स्क्रिप्ट वाइज़, कल्चर वाइज़, केतिरा माण्हू उनखे ओन कनि था? अच्छा, मां ॿुधायां न, मां पाण मुतासिर आहे सिंधी ड्रामनि खां ॾाढो। हुनजी वजूहात इहा त हुनमें रिचनेस आहे। हता की असांजी कहानियूं ॾाढी हेवी आहिनि बलूचिस्तान, उन ते कमु न थियो आहे, लेकिन मुंहिंजे मथां छाप लॻियल आहे न, जेके मुंहिंजा ड्रामा आहिनि सभई, उनमें कोशिशि आहे की सिंधी कल्चर या सिंधी टच उनमें नज़र ईंदो आहे। छाकाणि मुंहिंजो इलाइक़ो इहो थियो आहे, ऐं जी हा, उते ई गुज़रियो। मैट्रिक मां जेके मां बाद में कयुमि, ज़ाहिर हुनजो छाप लॻंदी आहे न। त मुंहिंजे ड्रामनि में यानी सिंधी जो ॾाढो इन्फ्लुएंस आहे। सिंधी ड्रामा ॾाढा सुठा आहिनि, पर इहे लाउड आहिनि। मतिलबु जॾहिं बि मां ॾिसंदो आहियां ड्रामा, मां चवंदो आहियां यार सभु विड़ाकू डाकू छा आहियो। हा, मां कॾहिं कॾहिं गुस्सो बि ईंदो आहे, यार असां प्यार मोहबत करण वारा माण्हू, सिंधी माण्हू, सुहिणा माण्हू, छा हुनजी ॻाल्हि। हा, हे हुननि खे पेश था करनि, डाकू भई खण क्लाशन हण कुट मार, मां यार हे छा आहे। दोस्त सां मुंहिंजी कॾहिं कॾहिं ॻाल्हि थींदी आहे, त मां चयो न कयो यार। हथा की जेके पीटीवी जा ड्रामा हुया न, उहे ॾाढा ज़बरदस्त हुया। मां त ज़िंदगी में यानी अहिड़ा ड्रामा ॾिठमि जो मां तसवुरु नथो करे सघां, यार हीअ बि ॻाल्हियूं करे सघनि था। हिकु ड्रामो हुयो, ॾाढो सुठो ड्रामो हुयो, उन में हिकु ब्यूरोक्रेट हुयो, उहो इंतज़ारु पियो करे पंहिंजी छोकिरी जे लाइ न, राति जो देरि सां आई कंहिं छोकिरे सां गॾु, ॾाढो परेशान हुयो। जॾहिं उहा छोकिरी ईंदी आहे त उहो लाइट ऑन करे चवंदो आहे, हे तुंहिंजो अचण जो वक़्तु आहे।
चइबा जेको तूं मूंखे माहौल ॾिनो आहे हाणे त मुंहिंजे वञण जो वक़्तु आहे। यार छा ॻाल्हि था करनि, ओ चए मूंखे निंड न ईंदी आहे, चए गोलियूं खाई सुम्ही पओ न। यानी एतिरी उजत। सही। अच्छा, बलूचिस्तान में कीअं मतिलबु ड्रामो हुते केसि ताईं मतिलबु त बॉर्डर्स आहिनि त हिन बॉर्डर जे अंदरि अंदरि तव्हां कमु करे सघो था? ज़ाहिर आहे हुते कल्चर बैरियर्स बि त हूंदा न। सिंध में मतिलबु वुसत वुसत आहे। जी हा। बलूचिस्तान में असां महदूद हूंदा आहियूं। अॻे त करेक्टर माउ पीउ चाचो भाउ इहे हूंदा हुया। जी हा। पोइ मूं अब्दुल करीम बलूच साहिब जो मशहूरु आहे, उते GM हुयो असांजो, वरी मुंहिंजी फैमिली खे बि सुञाणींदो हुयो। उन मूंखे सिंधी ड्रामा कुझु ॾिना, जी हा। घुराइनि ने, चई हिनखे ट्रांसलेट कर तूं बलूची में ब्रावी में, ताकी तूं सिख। पोइ मां उहो ट्रांसलेट कयुमि उन खां पोइ मूंखे थोरो सो ज़हन खुलियो। ज़हनी वुसत खुली त पोइ वरी मूंखे चई हाणे तूं पाण ड्रामो लिख। त मां पहिरियों ड्रामो लिखियुमि, उहो ब्रावी में हुयो। मतिलबु घरौंदा चओ उर्दू में या रेत जो घर, उहो ॾाढो सुपरहिट थियो। अॻे हूंदा ख़तो किताब, ख़त ईंदा हुया न, त हुन ड्रामे जे लाइ एतिरा ख़त आया जंहिंजी इंतिहा न आई। त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थी। पोइ वरी बलूच साहिबु चयो हाणे लिख। त थोरो मां मॉडर्नाइज़ थी वियुमि। त सॼा जेके उतां जा माण्हू हुया शोर मचाइनि, बाबा असांजे कल्चर जो बेड़ो गर्क करे थो, फलाणा अख़बारनि में अलाए करे। बलूच साहिबु असांजो GM हुयो। हुन चई अड़े बाबा कहिड़ो ड्रामो कयो अथई, हे तुंहिंजे ख़िलाफ़ु एतिरो लिखनि था। मां चयो अलाए मां ख़बर न आहे साईं, मां त लिखियो आहे। हल लिखा ड्रामो ॾिठी, ॾाढो ख़ुशि थियो। चई यार हिन में त कुझु बि कोन्हे, बहितरीनु ज़बरदस्त आइडियो आहे। पोइ वरी हुन ॾाढो सुहिणो माण्हू हुयो बलूच साहिबु, बहितरीनु माण्हू हुयो। हुन छा कयो, सभई जेके अदीब दानिश्वर जेके हुया बरावी जा, उन सभिनि खे घुराए चाह मां पियारी। त ॾिसंदो हीअं हुयो, हीअं ॾिसंदो हुयो, साईं ये आप लोगों ने जो ड्रामे पर तनकीद किया है, ये ड्रामा देखा है आप लोगों ने? बोले हाँ सही। तो उसमें क्या चीज़ है? हमारे सकाफत का बेड़ा था, इसमें सकाफत का कौन सा बात है? साईं ॾाढो तेज़ माण्हू, चलो ड्रामा। ड्रामो दिखाएं, ड्रामो ख़त्म थियो। यार इसने कितनी बड़ी बात की है, लव स्टोरी है। एक लड़का मोहब्बत नहीं करता, लड़की दिल से चाहती है, उसकी शादी कहीं और हो जाती है। वो मुसव्विर होता है, उसको एक पोर्ट्रेट देता है दोनों मियाँ बीवी की, तो वो लड़की वो दोनों को फाड़ के फेंक देती है कि मेरी मोहब्बत तो तुमसे, इधर मेरी शादी हो। इतना बड़ा सब्जेक्ट, इतना खूबसूरत इसने लिखा, और आप लोग इसके खिलाफ बोल रहे। मां खिलियो, मां साईं हिन जो कसूर न आहे, हीअ जेके आहे न थोरो महदूद ज़हन रखंदा आहिनि न। पोइ हाणे त वास्ट, हाणे त अॻे वधियऊं आहे बिल्कुलु। हाणे त इलाही शयूं थी वियूं। एडी साहिबु कहिड़ो ड्रामो तव्हांखे पंहिंजो वधीक मतिलबु लॻंदो आहे त तव्हां सफ़ा वेझो आहे, उहो तव्हां दिलि सां लिखियो हुजे? कैफ़ियत कीअं हूंदी आहे तव्हांजो लिखंदा? साईं मां ॿुधायां न, हे ड्रामा जेका आहिनि ॿारनि वांगुरु हूंदा आहिनि, ॾाढा सभु प्यारा हूंदा आहिनि। जेको बि लिखंदो आहे न माण्हू त हू प्यारा हूंदा आहिनि। हिकु मूं ड्रामो लिखियो हुउमि, उहो मूंखे ॾाढो वणियो, जान मोहम्मद BA गोल्ड मेडलिस्ट। हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे, माउ हुनजी ग़रीब हूंदी आहे, मिसकीन, ॾाढी मुसीबत परेशानी सां हुनखे पढ़ाईंदी आहे। सिंबॉलिक ड्रामो हुयो, 2 कैरेक्टरनि ते, में अवॉर्ड बि मां खयुमि। त उहो वरी BA गोल्ड मेडलिस्ट थींदो आहे, माउ खे चवंदो आहे हाणे तूं कमु वमु कुझु न कंदी, हाणे मां BA गोल्ड मेडल, मुंहिंजे लाइ नौकिरियूं मुंहिंजी कढ हूंदियूं। पोइ वरी मायूस थींदो आहे, हर हिकु जॻह ते वेंदो आहे, हुनखे नौकिरी कोन मिलंदी आहे। त हुनजी माउ हुनखे चवंदी आहे की भई तूं अबा ईअं कर, जेको पीउ तुंहिंजो कमु कंदो मच्छी जो, तूं उहो कमु कर। चए मां BA गोल्ड मेडलिस्ट, हाणे मच्छी जो कमु कयां? चए अबा असांजे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे त असां छा आहियूं, त ठीकु आहे तूं बि मज़दूरी कर। त हू वरी मच्छी विकिणंदो आहे, चवंदो आहे मां मतिलबु जेको आवाज़ु ईंदो आहे त मां BA गोल्ड मेडलिस्ट जान मोहम्मद, मां मच्छी जो कमु थो कयां, अचो ईमानदार शरीफ़ माण्हू। उते हिकिड़ो पुलिस वारनि खे चवंदा निकिरे थो ॿाहिरि। बाबा छो निकिरां? चए थो कोई VIP प्रोटोकॉल वञे, त भई मुंहिंजो VIP प्रोटोकॉल सां छा कमु? त हू हुनखे वठंदा आहिनि, मारींदा आहिनि, कुटंदा आहिनि, हुनजे मथां इल्ज़ाम हणंदा आहिनि जे भई तूं टेररिस्ट आहे, तूं सॼो इहो जेको आहे न बम धमाका तूं कया आहिनि। त हू चए बाबा मां जान मोहम्मद BA गोल्ड मेडल, मां कुटंदा आहिनि, मारींदा आहिनि। आख़िर में उहो चवंदो आहे मां बम ब्लास्ट कया आहिनि, मां सभु कुझु मां कयो आहे, सभु मां कयो आहे। पोइ उहो चरियो थी वेंदो आहे। पोइ आख़िरी जेके लफ़्ज़ हुया की एसेट्स ऑफ AOP
APS एसेट्स ऑफ पाकिस्तान स्पेल्ड त उन ते मां अवार्ड खणी वियुमि चई यार ज़बरदस्त कमु कयो आहे ज़ाहिर आहे हिकु पढ़ियल लिखियल छोकिरो जी ज़िंदगी तबाह थी वई बिल्कुलु बिल्कुल न तव्हांजो कमु तमामु घणो कमु थियल आहे ऐं जेतिरो अच्छा हिते मां ॿुधायांव न इहो बि सिंधी जेको लिटरेचर आहे न उन जो असरु आहे ज़बरदस्त पाण अचूं था वरी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था ऐं नाज़रीन हिकु नंढो ब्रेक आहे वरी ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबुह मेरान नाज़रीन सुबुह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां खेर खीरीअ सां हूंदा घर जा कमुकार इलाही ॾींहंनि जूं मोकिलुनि खां पोइ अॼु घरनि में सफ़ाइयूं कपिड़ा धोइण कीअं आहिनि मतिलबु अॼु असांजी भेनरूं ऐं माइरूं जेके आहिनि सफ़ा जो बिज़ी डे हूंदो अच्छा इन कीअं एक्टिंग जे पासे तव्हां कीअं आया ऐं उहा आसान आहे मुश्किल आहे एक्टिंग जो थोरो तजुर्बो ॿुधायो अगरि ॾिसियो वञे त अगरि तव्हां कंहिं शइ में क़दम रखो था या सोचियो था त असां कंहिं शइ में इन थियूं अगरि तव्हांजो माइंड तव्हांजो ओके आहे रिलैक्स आहे तव्हां हर शइ करे सघो था चाहे एक्टिंग हुजे चाहे सिंगिंग हुजे दिमाग़ जो हाज़िर थियणु लाज़मी आहे ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई अच्छा हुनमें कीअं तव्हां प्रैक्टिस कीअं कंदा आहियो शीशे जे साम्हूं बि या उते वरी रीटेक ॾींदा आहियो सेट ते रीटेक मुश्किल सां थींदो आहे ऐं जेको माना पढ़ंदी आहियां उते ई माना उनखे ओॾीमहिल डायलॉग चवंदी आहियां कॾहिं बि मूं पहिरीं डायलॉग पढ़िया कोन्हनि अच्छा ज़बरदस्त मल्टी टैलेंटेड छोकिरी आहे एडी साहिब इहो ॿुधायो त वधीक कहिड़ी ॿोली में तव्हांखे लिखणु सुठो लॻो या मतिलबु उनखे तव्हांखे आसान लॻो त बसि हीअ ड्रामा मतिलबु आसानी सां माण्हू लिखी सघनि था मादरी ज़बान जेकी हूंदी आहे न उनमें कमु करणु ॾाढी ख़ुशी थींदी आहे ब्रावी मुंहिंजी मादरी ज़बान आहे ब्रावी लैंग्वेज ब्रोई जेके चवंदा आहिनि बिल्कुलु त हुनमें घणो कमु कयुमि त हिकु ड्रामो हुयो ड्रामो छा आहे हक़ीक़त थी असीं वियासीं हैदराबाद को लाहौर को अचूं पिया जामपुर जामपुर पंजाब में हिकिड़ो स्टेशन आहे उनजे भरिसां हिकिड़ो बाज़ार आहे चङो न त उते राति जो 1:30 बजे कोई गाॾी क्रॉसिंग थी चिल्तन त जेको मुंहिंजो दोस्त हो उनजो ॻोठ हुयो होॾे त आउं उते लथमि सर्दी बि एतिरी सीउ हुजे तोबा ऐं कोई इंतज़ाम कोन्हे हेतिरी क्रॉसिंग ख़तमु थी हुई कोई माण्हू न माण्हू जी ज़ात हिकिड़ो माण्हू हो कांटा मैन बि उहो हुयो टिकट कलेक्टर बि उहो हुयो मां चयो भई सर्दी में मरी वियासीं तूं किथे खणी वई आहीं असांखे त मां हुनखां पुछियुमि मां चयो भई असांखे कोई कमिरो ॾे हर त मरी वियासीं हाणे कीअं चए स्टेशन खां 2.5 किलोमीटर परे आहे शहर अच्छा अड़े हाणे छा कयूं भाउ त हुन मूंखे कमिरे ॾिनो हिकिड़ो हवा स्लीपर जो टिकट आहे असांखे विहार त चई हिकिड़ो टांगे वारो ईंदो आहे बगी वारो ईंदो आहे चाहे गर्मी हुजे सर्दी हुजे बारिश हुजे उहो ईंदो आहे पोड़ो आहे अॼु अलाए छो न आयो ईंदो ज़रूरु असां वेठा त हिकिड़ो आवाज़ु आयो न चए मामा ख़ैरु टांगे वारा सराइकी में त उहो जेको असांजो दोस्त हो उते बीठो चए मामा देर क्यों की तई आखे अबा मेरे को बुखार थी गया मां ॾिठुमि कुराड़ो माण्हू आहे पघर पिया विढ़णु रिली विढ़ली ॾके पियो मेरे को बुखार थी गया मेरी धीउ आखे न वञ मेरा पुत्र आखे न वञ मैं आख्या मैं वैसा मैं न वैसा मेरे मुसाफ़िर वेसन मंजिल तक न पहुंच मैं चाचा मैं राइटर आं ड्रामा लिखसी त मां उहो ड्रामो लिखियुमि 13 किस जो पोइ मां वियुमि मुंहिंजे घर उहो घोड़े सां ॻाल्हाईंदो आखे मेरा दोस्त आखे हिकु वेच छोड़ो बाक़ी सराइकी बि ईंदी आहे तो इनको वेच छोड़ ओए क्यों वेचा तुझे को पालिया तुझे को वला किता गाह खांदा है किसी का खून तो नहीं पींदा है तुझे आके वेच छोड़ो पुट भी उते नाराज़ थींदो घर वारी जो कुरकुर हुयो वेंदा आहीं कॾहिं सवारी मिलंदी है कॾहिं नहीं मिलती है सॼी राति ख्वार थींदा आहीं आखे तेको नहीं पता जॾहिं मेरे मुसाफ़िर आ वेंदा आहिनि न मेरे को ॾेखंदा आहिनि ॾाढे ख़ुशि थींदा आहिनि दुआ करे वेंदा आहिनि उन को मंज़िल में पहुचाईंदा उहो जो जी कैफ़ियत थी न उहो मां पोर्ट्रेट कयुमि असांजो एक्टर हो प्राइड ऑफ स्मॉल शोल्डर अब्दुल कादिर खे उहो कैरेक्टर ॾिनमि पोइ उहो ड्रामो मुंहिंजो सुपर हिट उन 6 अवार्ड कया पीटीवी जा बहितरीन जो नालो हुयो यादि नथो अचे अची वेंदो यादि अची ॿुधाईंदो
बहरहाल वो ड्रामो सुपर 6 अवार्ड मतिलबु बहितरीन एक्टर बहितरीन डायरेक्टर अथर मंगी साहब मुंहिंजो प्रोड्यूसर हुयो ज़बरदस्त सिंधी असांजो भाउ हुयो ऐं डायरेक्टर एक्टर कयो एक्ट्रेस कयो ऐं कैमरामैन जो अवार्ड खयो मतिलबु 6 अवार्ड हुन ड्रामो वरिता उहो ड्रामो एतिरो सुपर थियो जो सभु चवनि यार रियल स्टोरी आहे थी रियल स्टोरी बिल्कुलु लेकिन उहो जो ॻाल्हाए पियो न जेको कुराड़ो हुनजी मोहबत में चाशनी एतिरी हुजे कि पंहिंजे घोड़े सां प्यार घोड़े सां ॻाल्हाईंदो हुयो पंहिंजो दोस्त मां 3 ॾींहं हुते रहियुमि हुनजे घर हुनखे वॉच करंदो रहियुमि हे छा थो ॻाल्हाए कीअं थो ॻाल्हाए छा थो करे घरवारी जो कुर कुर पुट जो चवणु त इहे सॼी शयूं मां मतिलबु लिखंदो रहियुमि पोइ हुनखे ड्रामाटाइज़ कयुमि 13 किस जो ड्रामो हुयो त उहो मुंहिंजो ड्रामो मूंखे बि ॾाढो वणियो अच्छा उन में मां हिकु टच सिंधी ॾिनो छाकाणि सिबी जेको एरिया आहे न असांजो तव्हां नसीराबाद खां वठी जाफराबाद खां वठी तव्हां कोइलपुर ताईं सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि सही लिंक ज़बान ते सिंधी आहे त उहो हिकु कैरेक्टर बि सिंधी आहे तमामु उहो सुपर हिट उहो कैरेक्टर बि थियो उनखे बि अवार्ड मिलियो ज़बरदस्त त इहो जेके माण्हू ॾिसंदा आहिनि न जेके असांजे अखियुनि जे अॻितो हूंदा आहिनि रियल स्टोरी उन्हनि खे तव्हां ड्रामाटाइज़ करो उनमें ग्रिप हूंदो आहे वॾा अच्छा इहो बि असांजे उस्तादनि असांखे सेखारियो मां मशहूरु आहे पंहिंजे उस्तादनि जो जंहिंमें बैदुल मसरूर साहिबु हुयो मुंहिंजो उस्तादु आहे मोहम्मद नवाज़ बख्शी साहिबु उहो मुंहिंजो उस्तादु आहे राशिद डार साहिबु शाहिद नदीम साहिबु इन्हनि सां मां कमु कयुमि उन्हनि मूंखे घणो सेखारियो अब्दुल करीम बलोच साहिबु उन मूंखे ग्रूम कयो यानी हा उन मूंखे ॾाढो यानी सिंधी ड्रामा मूंखे ट्रांसलेट कर ताकी सिख सही पोइ असां कमु हलायासीं बिल्कुलु बिल्कुलु कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो ख़बरुनि जो टाइम थियो आहे गाज़ीन क़ौमी असेंबली जो इजलास अॼु तलब कयो वियो आहे जॾहिं त गॾियल इजलास जेको आहे उहो सुभाणे जे बदिरां 18 अप्रैल ते तलब कयो आहे जंहिंमें आसिफ अली ज़रदारी साहिबु ख़िताब कंदो ऐं इन समेत हिन वक़्तु जेका इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी हले पई सेशन कोर्ट में ॿुधणी हले पई त बुशरा बीबी ऐं इमरान ख़ान जे जेके सज़ाउनि ख़िलाफ़ु दरख़्वास्त आहे उन ते ॿुधणी आहे हिन समेत केतिरियूं ख़बरूं आहिनि हलूं था न्यूज़ रूम में ऐं हिकिड़े नंढड़े न्यूज़ ब्रेक खां पोइ असां जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबुह मेराण सुबुह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं न्यूज़ रूम मां पाण वापसि आयासीं मुख़्तलिफ़ ख़बरूं ॿुधी मुल्क में छा वहे ऐं छा वापरे पियो सॼी सिंध में बारदाने जो हिन वक़्तु वॾो मसइलो आहे 2 ॾींहंनि खां वठी बरसाति आहे त ज़ाहिर फसलुनि खे नुक़सानु थियो आहे पर पूरे गुज़िरियल हफ़्ते खां वठी बारदानो न मिलियो आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ख़रीदारी सेंटर न खुली सघिया आहिनि ज़ाहिर कणिक जो हिकिड़ो सॼो हूंदो आहे मामिलो ऐं हर ज़िले में हुनजो तइयुन थियलु हूंदो आहे त केतिरी कणिक साल जे लाइ ख़रीद कजे हुनजा टारगेट्स हूंदा आहिनि उहे अञा ख़रीदारी सेंटर ई न खुलिया आहिनि त कणिक कीअं ख़रीद कई वेंदी पोइ वरी दाऊं थींदियूं आहिनि त अटो महांगो थियो आहे कणिक जी खोट पैदा थी वई आहे सो ख़रीदारी सेंटर न खुलणु सबबु ऐं बारदानो न मिलणु सबबु संजा आबादगार सस्ते अघ ते कणिक विकिरो करण ते मजबूर आहिनि हूअं सरकारी अघु 4000 रुपया आहे ओपन मार्केट में 3500 हले पियो पर मौसम जीअं ई ख़राबु थी आहे बरसाति शुरू थी आहे ऐं जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा पिया वञनि ज़ाहिर रखण लाइ जाइ न आहे गुदाम न आहिनि सो हाणे इहो कल्ह खां वठी जेको अघु हले पियो 2800 खां 2500 रुपया हले पियो आबादगारनि खे तमामु घणो नुक़सानु आहे उहो जेतिरो हुन में उपत में पंहिंजो ख़र्चु कनि था इन्वेस्ट कनि था उहा रक़म ई उन्हनि जी वसूल न थी सघी आहे सो इन करे सॼी सिंध में आबादगारनि जूं दाऊं आहिनि त ख़रीदारी सेंटर खोलियो ऐं आबादगारनि खे वक़्त ते बारदानो ॾियो त जीअं मामिलो उनखे जेको उन्हनि ख़र्चु कयो आहे उन्हनि खे उहा रक़म मिली सघे ऐं न रुॻो इहो पर जेके टारगेट्स आहिनि उहे मुकमल थियनि त अॻियां हली कुझु ॾींहंनि खां पोइ अटे जो बहिरान पैदा न थिए वरी अटो अञा वधीक महांगो न थिए इन सां हिकिड़ी कनेक्टेड ऐं रिलेटेड ख़बर इहा आहे त पंजाब में जेको आहे उहो नान महांगो कयो आहे 18 रुपयनि खां वधायो पियो वञे क़ीमत हुनजी नान एसोसिएशन जेको ऑल पाकिस्तान आहिनि उन्हनि चयो आहे त असां सॼे मुल्क में नान महांगो था कयूं सो उन ते बहस हले पियो त ॾिसूं अॼोके ॾींहं ते त उहे अघु उन्हनि बरक़रार रखिया आहिनि सुभाणे ॾिसूं छा थो फ़ैसिलो थिए हलंदासीं एनी ॾे एनी छा ख्वाबु छा हो त थियणो छा आहे किथे ईअं त न आहे त मतिलबु हादसाती तौर ते सिंगिंग में अची विया डायरेक्शन में अची विया होस्टिंग में अची विया या ॿियो कुझु हुयो तव्हांजे ज़हन में सिंगिंग ऐं मॉडलिंग जो स्कूल में बि शौक़ु हूंदो हुयो त छो जो टेबलो कंदा हुआसीं त इन जो बि शौक़ु हो पर मुंहिंजो चाहियो जेको माना मूं चाहियो पिया त डॉक्टर थियां इहा बि फील्ड हुजे पर हिकु साइड ते छो जे पंहिंजी जेको करियर आहे उहो सुठी शइ ते ॾियो त बहितरु आहे
करियर ही भी बेहतर है, बुरो ना है, अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां इन सां भी। पर माना हिकिड़ो बचपन जो ड्रीम हो फैमिली जो भी इहो ई हुयो त इनी एज अ डॉक्टर थिए, पर उहो पूरो न थी सघियो। हिन में बि ख़ुशि आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे जेको बि अलाह साईं कुझु ॾिए थो या को चांस ॾिए थो त उहो बुरो न आहे, उन में बि का न का उनजी ख़ासियत हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। असां चाहींदासीं त असांजे नाज़रीन खे बि चाहिनि था त इन तव्हांजी महफ़िल में वेठल आहियूं, इन असांखे अञा ताईं कुझु ॿुधायो न आहे, त असां चाहींदासीं त असां तव्हां असांजे नाज़रीन खे कुझु ॿुधायो। बिल्कुलु इंशाअल्लाह नाज़रीन खे हींअर ॿुधाइण कोई सॉन्ग आहे त ज़रूरु पसंदि ईंदो। ज़रूरु, बिस्मिल्लाह। वाह जी वाह, तमामु ख़ूबसूरत है नहीं, तमामु ख़ूबसूरत है त न मरदी, पर जेको हू हूंदो उहो मरी वेंदो।
एडी साहब ये ज़ुल्म तव्हां ते थिया किथे तव्हां मरी त कोन विया हुआ न साईं असां कोन मरियासीं पर जंहिंजे लाइ गानो ॻाए उहो मरी वेंदो पकी ॻाल्हि बिल्कुलु बिल्कुलु इन कीअं तयारी कंदा आहियो तव्हां गाने जी ट्रैक्स जी म्यूज़िक केरु ॾींदो आहे शाइरी जी कीअं तव्हां सिलेक्शन कंदा आहियो इहो थोरो तजुर्बो असांखे ॿुधायो अक्सर करे ईअं हूंदा आहे जॾहिं बि असांजा एल्बम थींदा आहिनि या को सिंगल सॉन्ग थींदो आहे त असांजा जेके शाइर हूंदा आहिनि अक्सर तव्हां ॾिठा आहिनि त पाकिस्तान खां ॿाहिरि हूंदा आहिनि सऊदी में हूंदा आहिनि दुबई में हूंदा आहिनि कुझु पाकिस्तान में बि हूंदा आहिनि पोइ उन्हनि खां शाइरी जॾहिं असांखे मिलंदी आहे त मूंखे माना ईअं फील थींदो आहे जॾहिं आउं शाइरी पहिरीं पढ़ंदी आहियां त उहो सॉन्ग मूंखे लाइ छो थींदो कोन्हे अच्छा पर एट अ टाइम जॾहिं सॉन्ग मां ॿुधंदी आहियां रिकॉर्डिंग वारे टाइम 5 खां 10 मिंट पहिरीं ऐं हारमोनियम ते थोरो उनखे असां प्ले कंदा आहियूं थोरी देरि रिहर्सल कंदा आहियूं 10 खां 15 मिंट उहो सॉन्ग मुंहिंजे ज़हन में हिकदमि वेही रहंदो आहे पर जंहिं सॉन्ग ते आउं काफ़ी सारी तयारी कंदी आहियां उहो सॉन्ग मूंखे थींदो कोन्हे अच्छा मतिलबु तयारी कंदा आहियो शाइरी यादि कयो धुन थिए इहो अलाए छो माना हिकिड़ो मसइलो आहे जेको माना कंहिं बि शइ जी आउं अॻु में तयारी कंदी आहियां त उहो कमु मुंहिंजो अक्सर करे या बि रुकिजंदो वञे या उते को फॉल्ट थी वेंदो आहे माना उहो कमु मुंहिंजो सही सां कोन्ह थींदो आहे पर जॾहिं एट अ टाइम जीअं हीउ प्रोग्राम बि एट अ टाइम थियो आहे राति जो कॉल आई आहे सुबुह जो अची वई आहियां त्यो थी वियो आहे पर इन जी अॻु में तयारी हुजे या मूंखां हींअर ॻाल्हायो न थिए हा या को न को बेसिक मसइलो अचे हा सही अच्छा इन कहिड़नि शाइरनि खे वधीक पढ़ंदी आहे या मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उन्हनि खे वधीक आहे शाइरी जी अगरि ॻाल्हि कजे त सुठा शाइर काफ़ी आहिनि सभु पंहिंजे पंहिंजे जॻह ते बहितर आहिनि सुठा आहिनि मुमताज़ मौलिया जी सुठी शाइरी आहे उन जा गीत बि सुठा आहिनि ऐं हुननि जिन जिन खे शाइरी पंहिंजी ॾिनी आहे तमामु सुपरहिट सॉन्ग विया आहिनि उन खां अलावा वहीद हिकिड़ो आहे उनजी बि शाइरी सुठी आहे ऐं काफ़ी सारी शाइरियूं आहिनि सुठियूं आहिनि बसि हिकिड़ो अंदाज़ आहे जेको सिंगर अगरि उन शाइरी खे मज़बूती सां ॻाए त बहितर करे ॻाए सघे थो बिल्कुलु सही तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि तमामु ख़ूबसूरत एडी साहब स्क्रिप्ट ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में लिखणु ऐं उनजी वरी कैफ़ियत पाण ते तारी करणु केतिरो आसान आहे या मुश्किल आहे मूं तक़रीबन मूंखे 8 ज़बानियूं ईंदियूं आहिनि 8 ॿोलियूं ईंदियूं आहिनि मुंहिंजा नंढा नंढा ॿार 5 खां घटि ॿोली न ॻाल्हाईंदा आहिनि 4-5 त ॻाल्हाईंदा आहिनि अच्छा नंढा नंढा असांजो एरियो जेको ई आहे न सिंध में ईंदा आहियूं त सिंधी त लाज़मी ईंदी आहे पंजाबी मूंखे ईंदी आहे सराइकी ईंदी आहे ऐं पश्तो फारसी हज़ारगी ऐं इंग्लिश त ॻाल्हाईंदा आहियूं ज़ाहिर आहे एजुकेशन आहे असांजी ऐं ॿियो जेको आहे न मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे की जेतिरी ज़बान मूंखे ईंदियूं आहिनि न इन सभ में ड्रामा लिखां अलाह मुंहिंजी ख़्वाहिशां ॾाढी पूरियूं कयूं आहिनि मां उर्दू बलोची बिरावी पश्तो हज़ारगी एसि ताईं पुॻो आहे सिंधी में ड्रामो कंहिं पर लिखियो न आहे पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे की सिंधी सीरियल लिखां ऐं मुंहिंजे मथां कर्ज़ु आहे छाकाणि जंहिं धरती में परवान चढ़ियो हुजे त उस्तादनि मूंखे सिखायो त हीअ हुननि जो कर्ज़ु आहे उहो कर्ज़ु लाहिण जे वास्ते मां इनशा सीरियल लिखंदुमि चाहे उहो सिंध टीवी ते हुजे मेरान ते जिते मूंखे मौक़ो मिलियो त कंदुमि ज़रूरु ॿी जेकी ॻाल्हि आहे न मुंहिंजो असलु जेको कमु आहे न हीअ त आहे इहा राइटर ते प्रोफेशनलिज़म आहे लेकिन जेको असलु मुंहिंजो कमु आहे सोशल वर्क बलूचिस्तान में अलाह जो शुक्र आहे मां आर्टिस्टनि जे लाइ ॾाढो कमु कयो 40 करोड़ रुपया मां गॾु कयूं 40 करोड़ गवर्नमेंट ऑफ बलूचिस्तान को उहे असां फिक्स कयासीं उनजो जेको इंट्रस्ट मिलंदो आहे उहो 135 आर्टिस्टनि खे 30,000 रुपया महीनो हर पहली ते 30,000 रुपया उन्हनि खे मिलंदा आहिनि ताकी हुनजो घर जो गुज़ारो थी सघे जेके ग़रीब आर्टिस्ट आहिनि जंहिं जो कोई वाली वारिस न आहे हा 1,80,00,000 रुपयो असां रखियोसीं मेडिकल मद में बीमारी में कोई तकलीफ़ में हुजे असां फौरन हुनजी इमदाद कंदा आहियूं मां हुन कमेटी जो मेंबर आहियां वरी इस्लामाबाद में जेकी कमेटी आहे फेडरल उनजो मां मेंबर आहियां उतां मां आर्टिस्टनि जे लाइ तक़रीबन 54 लख 1-1 लख रुपया हिकु आर्टिस्ट 54 आर्टिस्टनि खे 1-1 लख रुपया ॾियारियमि वरी आउं कोऑर्डिनेटर आहियां पूरे पाकिस्तान जो यानी बलूचिस्तान जे हवाले सां पूरे पाकिस्तान जो कोऑर्डिनेटर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे जो फ़नकारनि जे लाइ कुझु न कुझु कयां रमज़ान जे महीने में पाण भई डुक कंदो आहियां राशन जमा कंदो आहियां ताकी आर्टिस्टनि जे घर वञी पुॼां मुंहिंजे घर कोई न ईंदो आहे न कोई सेंटर मां रखंदो आहे भाई हिते अचो वटि खणी वञो न घर ॿुधायो मां घर पुॼाईंदुमि गाॾी आहे मुंहिंजी राशन खणी
हर एक जे घर पुॼाईंदो आर्टिस्ट जो, ताकी हुनजी मजरू न थिए, हुनजी जेके हुनजी अना आयो आहे मजरू न थिए सही ॻाल्हि आहे, आर्टिस्टनि तमामु ख़ूब। पाण फनकारनि इन ते अची ॻाल्हाईंदासीं एडी साहब, ऐं इन ते ज़रा तमामु वॾो तव्हां कमु कयो था, इन ते अञा वधीक ॻाल्हाइणो आहे, पर हिकिड़े ब्रेक जो टाइम थियो आहे। ऐं ब्रेक खां पहिरीं मां ॾिसां पियो त कैमरा जे पोयां हिकिड़ी ॿी अज़ीम हस्ती असांजे साम्हूं मौजूदु आहे, नासिर ख़ान बुनेली साहब। पाण ख़ूबसूरत अदाकार आहिनि, ख़ूबसूरत पाण एक्टर आहिनि, तमामु ख़ूबसूरत मिज़ाज रखंदा आहिनि। उहे बि असांजे स्टूडियो में अची वञनि, असां उन्हनि खे भलीकार चऊं था, ऐं ब्रेक में वञी उन्हनि खां उन्हनि खे कोशिशि कंदासीं त उन्हनि खे हिते स्क्रीन ते वेहारियूं वधीक, पोइ उन्हनि जो ॾिसूं मसरूफ़ियतूं छा आहिनि। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह में रहण। नाज़रीन, सुबह में रहण में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, WHO जेको सिहत जो आलमी इदारो आहे, उन हिकिड़ो अलर्ट जारी कयो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त हीअ जेका हेपेटाइटिस आहे, जेके पाण सवली सिंधीअ में या वरी ॻोठनि में जेका ॿोली इस्तेमालु थींदी आहे त साई, कारी साई, उहो मर्ज़ु तमामु घणो वधी वियो आहे। ऐं चयो वियो आहे त हाणे TB खां बि इहो मर्ज़ु वधंदो पियो वञे। ऐं जेके ग़रीब मुल्क आहिनि, जिन में पाकिस्तान, भारत, बांग्लादेश ऐं रूस, फिलिपाइन, वियतनाम, इन्हनि मुल्कनि में हेपेटाइटिस जूं जेके शक्लूं आहिनि ABC, उहे 10% मतिलबु हेपेटाइटिस मर्ज़ इहो तमामु घणो वधी वियो आहे। 2022 जा अंग अखर ॾिना आहिनि त उन्हनि में 2022 में सिर्फ़ु 13 लख माण्हू मौत जे मुंहं में विया आहिनि। 2023 ऐं 2024 में बि इहो अंग 10% वधी वियो आहे। 2022 जे भेट में 10% वधी वियो आहे। चयो पियो वञे त जेकॾहिं इहा ई रफ़्तार रही, जेकॾहिं हिन ते अमल न कयो वियो त 2040 में HIV ऐं मलेरिया खां ऐं ॿियनि बीमारियुनि खां वधीक माण्हू जेके मौत जे मुंहं में वेंदा, उहो हेपेटाइटिस जे करे, जेका जंहिंखे पाण कारी साई या साई चऊं था, उन मर्ज़ में वेंदा। WHO इन्हनि सभिनी मुल्कनि खे अलर्ट जारी कयो आहे सॼी दुनिया में, ऐं ख़ासि करे पाकिस्तान, इंडिया ऐं ॿियनि इन्हनि खे मुल्कनि खे चयो आहे त तव्हां हिन ते अमल दरामद कयो, SOPs खे फॉलो कयो। ॿी सूरत में तव्हां जेके मुल्क जी शरह आहे, मौत जी शरह आहे, उहा तमामु घणी वधी सघे थी। केतिरा ई सबब आहिनि हेपेटाइटिस जा, पर ख़ासि करे जेकॾहिं पाण सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में पाणीअ में जेको पाण सिंधू दरिया मां जेको पाणी अचे थो, उनखे बि जेकॾहिं पाण ॾिठूं त उन में बि लेबोरेटरी जेके टेस्टूं थियूं हुयूं 2 साल पहिरीं, उन में बि इहो ई चयो वियो त हिन पाणीअ में बि HIV ऐं हेपेटाइटिस जा जुज़ा आहिनि, ऐं हीअ फैलजंदड़ बीमारी आहे। ज़रूरु उन ते सिहत जा जेके इदारा आहिनि उनखे सोचणु घुरिजे। गॾोगॾु ई जेके गवर्नमेंट ऐं नॉन गवर्नमेंट ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि, उहे उन ते सोचनि। असां वटि त सिंध में ख़ासि करे मां जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कयां त असां वटि त हेपेटाइटिस जूं वैक्सीन ई अणलभ आहिनि। हिते वॾो प्रोग्राम आहे, हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम आहे, पर जॾहिं तव्हां उते वेंदा त न तव्हांखे वैक्सीन मिलंदी। 2-2, 3-3 महीना तव्हांखे वैक्सीन लाइ रुलायो वेंदो, छाकाणि जो वैक्सीन उहा महांगी आहे। ऐं गॾोगॾु ॿियूं जेके असां SOPs फॉलो कयूं था, उन्हनि जो बि तमामु घणो फुक़दान आहे। त इहो हिकिड़ो अलर्ट आहे, उन ते सोचणु घुरिजे। हूअं बि असां आदी थी विया आहियूं, जेसिताईं असांजो को नुक़सानु न थींदो आहे तेसिताईं त असां उन ते सोचींदा न आहियूं। सो उन ते ॻाल्हाए सघे थो। पाण वटि महिमान मौजूदु आहिनि, ऐं गॾोगॾु पाण कोशिशि कंदासीं त 1-2 ॾींहंनि में अहिड़ो प्रोग्राम कयूं त HIV ते पाण ऐं हेपेटाइटिस ते हिकिड़ो आगाही प्रोग्राम हुजे, उन ते पाण कीअं रोकथाम करे सघूं था, ऐं पंहिंजे हथ में छा आहे असां उहो उन ते अमल कयूं। सो फ़िलहालु हलूं था महिमाननि न। एडी साहब, मुख़्तलिफ़ तव्हां शहरनि में वञो था, कीअं मतिलबु ड्रामनि जी शूट तव्हां कीअं कंदा आहियो, ऐं कीअं सेट्स खे तव्हां तयारु कंदा आहियो? डायरेक्टर बि तव्हां, प्रोड्यूसर बि तव्हां। उनखां पोइ मूं ॾिठो त फस्ट टाइम तव्हां राइटर आहियो जेको तव्हां मतिलबु ड्रामे सां गॾु सेट ते बि वेंदा आहियो। घणे भाङे त राइटर लिखी ॾेई छॾींदा आहिनि, त पोइ जीअं डायरेक्टर उनखे शूट कराए, जीअं डायरेक्टर उनखे बसि फिल्माए उनखे। जेतिरा ड्रामा लिखियुमि मतिलबु TV जे लाइ, जी हा, उनजो डायरेक्टर मां पाण हूंदो हुउमि। अथर मंगी साहब मुंहिंजो दोस्त हुयो, ज़बरदस्त। पर उहो जेको आहे न स्टेज शो वग़ैरह ड्रामे जो माण्हू न हुयो। जी हा, पोइ ड्रामो सॼो मां पाण कंदो हुयुमि, अच्छा, सॼो डायरेक्शन सभु एडिटिंग सभु मां पाण। तक़रीबन जेतिरा ड्रामा लिखिया आहिनि, कम अहिड़ा ड्रामा हूंदा जेके मां छॾिया, ॿिन्हिनि उन्हनि खे डायरेक्शन ॾिनी, उनजो बेड़ो गर्क कयनि। पोइ उनखां बाद मां चवंदुमि नहीं नहीं मेरे ड्रामे को हाथ नहीं लगाओ, मैं ख़ुदि करूँगा। त उहो तजुर्बो हुयो, उस्ताद हा बिल्कुलु न। ऐं मुंहिंजे ख़्याल में उहे वधीक उहो पाण बहितरीनु तव्हां आहे, पाण छाकाणि अञा मूंखे वधीक लिखियो बहितर मूंखे थिए थो। ख़बर आहे न करिणो छा आहे असांखे। अच्छा, ॿी जेकी ॻाल्हि ॿुधांव थो न, असीं यानी 150 ड्रामा सीरियल लिखण के बावजूद भी हाणे बि चओ त पिया असांखे उञ आहे, उञ आहे, मतिलबु कुझु न लिखियो, जेको लिखियो सॼे वरी अॻे मूंखे नाम बि यादि न आहिनि ड्रामनि जा।
जी हाँ हिकु हूंदा आहिनि कि ड्रामा जा नाला यादि हुजनि, बिल्कुलु मूंखे कोन्हे यादि। अच्छा मां लिखियो आहे अॼु, सुभाणे मूंखे ख़बर न आहे छा लिखियो आहे। वरी हिकिड़ो ड्रामो हुयो ज़मीन की गोद में, उर्दू सीरियल हुयो, जी हाँ उहो मां ठाहियुमि टेलीफिल्म। मां चयो टेलीफिल्म ॾींदासीं, हुते जो प्रोमो ॾिठो, जो नहीं 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 इसको आपने सीरियल बनाना है, 13 एपिसोड, केतिरे एपिसोड में 7, हा तक मैं टेलीफिल्म ठाहे, नहीं 13 होने चाहिए। हाणे 13 मां चयो ओके, त हुननि छा कयो, भाई प्रोमो ऑन एयर कयनि वीकली 3 एपिसोड, हा वाह, लिखियल बि कुझु कोन्हे, जी हाँ कुझु बि न, 0 अच्छा पोइ पुटु मुंहिंजो DOP हो, भाटियो मुंहिंजो ऑडियो इंजीनियर हो, हिकिड़ो दोस्त हो, ॾींहुं राति हिकु कयुमि, हुतो लिखंदो वञा, हुतो रिकॉर्डिंग कयां, हुतो एडिटिंग कयां, घर को दर बदर खाक पसर, 26 किस्ता मां लिखियुमि। उनखां बाद हो चए न न 100 किस्ते बनाओ, मां चयो भाई मां मरी वियुमि, लिखणु हिकु मसइलो, डायरेक्शन, वरी एडिटिंग, वरी मिक्सिंग, वरी हर हफ़्ते 3 एपिसोड ॾियणु, इहो ॾाढो मुश्किल कमु हुयो। लेकिन अलाह जो शुक्र आहे, हुनमें बि अलाह ताला इज़त ॾिनी, मां जो हिकु बि किस्त रिपीट कोन थियो। ज़बरदस्त इहो मुंहिंजो हिकु क्रेडिट सम्झणो। सही ॿियो जेको क्रेडिट सभ खां वधीक मूंखे जेकी ख़ुशी थी न, इहो कोरोना जो थियो, इन में असांजा आर्टिस्ट ॾाढा मुतासिर थिया। हाँ ज़ाहिर बिल्कुलु कमु ज़ाहिर वमु न हुयो, कुझु कमु बि न हुयो, बिल्कुलु पोइ ज़ाहिर असांजी वॾी उमिरि जो माण्हू आहे, मूंखे ॾाढो ॾुख थियो, मां चयो मुंहिंजा आर्टिस्ट बुख मरी वेंदा, मां घर को निकितमि। पोइ मुंहिंजा ॿार रोइनि पिया, चया भाउ न वञ, तोखे अलाह न कोरोना करे थी कुझु वेंदो थी आहे वञे। बिल्कुलु मां चयो कुझु न थींदो, मुंहिंजा आर्टिस्ट मरनि था, मां घर में न रही सघंदमि। पोइ आउं निकितसि, पोइ दोस्तनि खां हिन खां तक़रीबन राशन 65-70 आर्टिस्टनि खे 5000 रुपये जो वोचर जो, ज़ैफ़ा आहिनि, कंहिंजो पर ॿार जो, कंहिंजो का शइ ज़रूरत आहे, 5000 जो वोचर ऐं राशन, 2000 रुपये जो चेक, हर हिकु जे घर पुॼायुमि। ॾाढी मूंखे ख़ुशी थी। घर जो आहे मां किरी पियुमि, अच्छा सफ़ा मुंहिंजी हालत ख़राबु थी वई, ॿार रोइनि पिया। त वरी हिकिड़ो दोस्त आहे असांजो अयूब खोसो साहिबु, जी उन खे ख़बर पई, उहो मूंखे फ़ोन कयो, तूं चरियो आहे, तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, बीमार माण्हू, हे अथई उमिरि अथई। मां चयो यार मां खां बर्दाश्त नथो थिए, मुंहिंजा आर्टिस्ट मरनि बुख जी खां, हाँ इहो कोन थींदो। पोइ वरी अमाल लाइक नासिर आहे असांजो चङो राइटर, एक्टर, डायरेक्टर, उहो घर आयो, मूंखे खणी वियो अस्पताल। पोइ उहो डॉक्टर ॾाढो सुठो हुयो, उन मुंहिंजी दवाई ववाई की 15 ॾींहं मां घर में रहियुमि, ठीकु ठाक। ठीक थी आदमी ॻाल्हि इहा न नियत हुजे, इहा तूं जॾहिं ॿिए जे लाइ सोचंदो, अलाह तुंहिंजे लाइ सोचंदो। मां ज़िंदगी में कॾहिं परेशान न थियो आहियां, बिल्कुलु कॾहिं बि न। फ़क़ीर मलंग टाइप जो माण्हू आहे, जेको घुराईंदो आहे रवाना, कॾहिं काथे कॾहिं काथे। मुंहिंजे क्रेडिट में इहा जो पाकिस्तान जो कोई अहिड़ो शहर न आहे जिते ड्रामो कोन कयो आहे, थिएटर वाह और एवॉर्ड कोन खयो आहे। मां वाहिद माण्हू आहियां जो बलूचिस्तान में हो, बल्कि पाकिस्तान में हो, जंहिं पेंटामाइम फेस्टिवल ईरान खणी वियो, जो ईरान में अॼु तक कोई पाकिस्तानी न वियो अथई, आउं वियो आहियां उते पाकिस्तान झंडो मां लहरायो। त हीअ मुंहिंजे लाइ क्रेडिट आहे। ज़बरदस्त पोइ वरी पछतो मुंहिंजी ज़बान न आहे, लेकिन मां पछतो ड्रामा ठाहे मां अफ़गानिस्तान वियो आहियां, उन्हनि मूंखे स्पेशली घुरायो, 15 ॾींहं मां उते रहियुमि, हुनजे चैनल जे लाइ मां कमु कयुमि। त हू मूंखे ॾाढी ऑफर ॾियनि, प्रोग्राम मैनेजर थी, मां चयो मुंहिंजी ज़बान न आहे त मां हिते मतिलबु प्रोग्राम मैनेजर न ठही सघंदुमि। लेकिन उन्हनि जी मतिलबु कोशिशि हुई जो इहो हिते ई रहे, काबुल में। ज़बरदस्त काबुल वियुमि, कंधार वियुमि, ॾाढो सुठो लॻो। इहे फील्ड न इन तव्हां ई तमामु फील्ड वॾो जे ज़रिए कंट्रीब्यूशन वियासीं। आहे ऐं सॼे मुल्क में तव्हां ज़ाहिर थिए फील्ड जेको आहे न ॾाढो सुठो आहे। मां बिल्कुलु चवां त हीउ फ़क़ीरनि जो कमु थी, फ़ुकरा जो कमु थी वियो। सही ॻाल्हि आहे असांजो कमु कयूं त हर माण्हू ड्रामा लिखी न सघंदो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ड्रामा लिखे हिकु मतिलबु मुर्दो आहे, वरी हुनखे जान ॾियण वारो आर्टिस्ट हूंदो आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हुनखे जान ॾियण वारो आर्टिस्ट हूंदो आहे। त तव्हां सम्झो की अलाह हिकु काइनात में हिकु शइ ठाहे थो, ऐं तव्हां उन अलाह जे तवसत सां पंहिंजी शयूं पेश करो था, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मुर्दनि खे ज़िंदा कयो तव्हां था। वॾी ड्रामनि जी ॻाल्हि ॻाल्हि कई, ड्रामनि खे जेको आहे जान ॾियण वारो आर्टिस्ट हूंदो आहे, होॾा हलूं था इन ई न शाइरीअ खे जेको आहे जान ॾियण वारा गुलकार हूंदा आहिनि। गुलकार बि आहिनि। ऐं हिन कीअं तजुर्बो हूंदो आहे, मतिलबु तयारी करणु, मतिलबु ज़ाहिर प्रोग्रामनि में वञण खां पहिरीं तव्हां छा कंदा आहियो, छा शेड्यूल्स हूंदा आहिनि, ज़हन में छा हूंदो आहे? अक्सर करे प्रोग्रामनि खां वञण खां अॻु में असांजी उहे बि रिहर्सल थींदी रहंदी आहे घर में। प्रोग्राम पर असां रिहर्सल कंदा रहंदा आहियूं, हफ़्ते में 1 या 2 ॾींहं असां स्टेज हूंदो आहे,
या आचर ख़ासि तौर छंछरु आचर ते असांखे छो जो छुटी जा ॾींहं हूंदा आहिनि त इहे ॾींहं असांखे ख़बर हूंदी आहे त ईंदड़ हफ़्ते में छंछरु या आचर में असांजो प्रोग्राम हूंदो इन करे असां जुमे वारे ॾींहुं निमाज़ कबूल सां तयारी कंदा आहियूं। ऐं हूंदी आहे म्यूज़िशियन आहिनि, असांजो ग्रुप आहे, असां पाण में मिलिजी करे तयारी कंदा आहियूं। त अगरि ही महफ़िल असांखे मिली माना जीअं असांखे बर्थडे मिलंदी आहे त उन हिसाब सां असां तयारी कंदा आहियूं, शादी हूंदी आहे उन हिसाब सां त कवाली नाइट्स हूंदियूं आहिनि। अॼुकल्ह त इहो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे, हाणे त कवाली नाइट जो ट्रेंड आहे। हाणे कवाली नाइट जो ट्रेंड आहे त पोइ वरी कवाली नाइट जा सॉन्ग। तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं कवालियूं यादि कयूं आहिनि? कवालियूं त ईअं त हाणे काफ़ी सारियूं आहिनि। काली काली ज़ुल्फों के फंदे न डालो, ज़िंदा रहने दो ए हुस्न वालो। बिल्कुलु हा, इहा फरमाइश ईंदी आहे त पोइ इहा ॻाईंदा आहियूं ऐं काफ़ी दफ़ा इहा ॻाई बि आहे ऐं इहा अॼुकल्ह ट्रेंड में हली रही आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे इहो कवाली खे जेको हिन पोएं दौर खे अॻिते कयो आहे न, हिकिड़ो नई शक्ल ॾिनी आहे कवाली नाइट्स प्रोग्राम खे, इहे शयूं हुअणु खपनि। छो जे के काफ़ी अहिड़ी फैमिलीज़ आहिनि जेके सिंगरनि खे पसंदि नथियूं कनि त माना सिंगर न अचनि, सिंगर न हुजनि, पोइ हिननि नई शक्ल ॾेई छॾी आहे। असां ठीकु आहे माना वॾनि खे मुतमिन करण लाइ बाबा असां सिंगर नथा घुरायूं, असां कवालनि खे था घुरायूं, त पोइ वरी असां वञी गेटअप चेंज कंदा आहियूं, पोइ वरी असां सूफ़ी थी वेंदा आहियूं। हुते शइ साॻी आहे, बसि बोतल चेंज हूंदी आहे, बोतल चेंज हूंदी आहे, पैकिंग चेंज आहे, पैकिंग चेंज हूंदी आहे। अच्छा, इन मतिलबु वधीक तव्हांखे मज़ो छा में ईंदो आहे? हुनमें एक्टिंग में ईंदो आहे या हिन में सिंगिंग में ईंदो आहे? सिंगिंग में मूंखे वधीक मज़ो ईंदो आहे, छो जो ही राति जे टाइम असां शाम जो निकिरंदा आहियूं, निंड पूरी हूंदी आहे। माना राति जे टाइम मूंखे अक्सर करे ॾींहं जो उस में निकिरण जो घणो शौक़ु कोन्हे। ऐं चवंदी आहियां तव्हां शाम जो ई ॿाहिरि निकिरां। एक्टिंग जो वरी इहो आहे जो तव्हांखे गर्मी में एक्टिंग करणी आहे, कहिड़े बि टाइम तव्हांखे शूट्स ते वञिणो आहे, निंड बि नथा करे सघूं। ऐं जेके असांखे सिंगिंग मिलंदी आहे त उहो त अमूमन टाइम मुंहिंजो 11 खां 12 हूंदो आहे, 11 खां 3 बजे जे विच में ख़तमु हूंदो आहे असांजो प्रोग्राम। त हीअ जेको असांजो टाइम आहे माना सुठो हूंदो आहे। वरी असां गाॾी में सुम्ही पवंदा आहियूं, रेस्ट करे वठंदा आहियूं। जिते असां वेंदा आहियूं उते असांजी इज़त बि तमामु घणी थींदी आहे। एज़ अ सिंगर असांखे ॾाढी सुठी माना उते रिस्पॉन्सिबिलिटी सां असांजो ख़्यालु रखियो वेंदो आहे। कोई यादगार वाक़ियो ॿुधायो न, एज़ अ सिंगिंग मतिलबु ट्रेवलिंग कंदा हुजो या हुते प्रोग्राम में जहिड़ा त हाणे आम ॻाल्हि थी वई आहे, झगड़ा तमामु घणा थींदा आहिनि। अहिड़ो को दिलचस्प वाक़ियो ॿुधायो न। दिलचस्प बिल्कुलु वाक़ियो आहे, हैदराबाद जो ई आहे, लतीफ़ाबाद जो न क्लॉथ मार्केट जो मूंसां थियो हुयो। हुते वई हुअसि, अचानक मूंखे हिकिड़ो प्रोग्राम मिलियो ऐं मुंहिंजी आदत आहे त आउं जेके प्रोग्राम खणंदी आहियां त पहिरीं पुछा कंदी आहियां त प्रोग्राम में जेके असांखे घुराइनि था उहे केरु आहिनि, बाय कास्ट केरु आहिनि, फैमिली वारा आहिनि, जेंट्स में आहे ऐं केतिरो प्रोटोकॉल ॾियो वेंदो, इहे शइ में तय थींदी आहे। हिकु दफ़ा छा थियो जो राति जो 10 खां 11 बजे मूंखे अचानक कॉल आई पंहिंजे म्यूज़िशियन जे तरफ़ां, जेके मूंखे वठी वेंदा आहिनि उहे कोन हुआ, ॿिए कंहिंजे म्यूज़िशियन मूंखे कॉल कई त तव्हांखे प्रोग्राम थो ॾियां, फला जाइ ते तव्हांखे वञिणो आहे, बसि तव्हांखे पेमेंट बि कंदा ऐं तव्हांखे घुर बि ॾींदा। पेमेंट बि असांजी हूंदी आहे, घुर बि असांजी हूंदी आहे। पेमेंट असांखे इन करे ॾींदा आहिनि ताकी असां पिक एंड ड्रॉप उन में हूंदो आहे। त मूं चयो अचानक राति जा 10:30 11 पिया थियनि, हिन टाइम ते हिकिड़ो प्रोग्राम, उहे हैदराबाद क्लॉथ मार्केट केरु वेंदो? क्लॉथ मार्केट माना हिकिड़ो सफ़ा बंदि एरियो आहे, उते कीअं इवेंट्स थींदो? त हुननि चयो उते आहे न उर्दू स्पीकिंग आहिनि जिन जो प्रोग्राम आहे। त मूं चयो हाणे आउं सिलेक्शन जेका ॻाईंदी आहियां सिंधी घणी ॻाईंदी आहियां, सिंधी हूंदी आहे ऐं उर्दू माना ॻाईंदी आहियां पर घटि। ऐं जेका हुननि फैमिली ॿुधाई पे त मूंखे माना घर खां ई लॻो पिए त न वञ, हा ईअं फील पिए थियो। अम्मी बि मूंखे चयो इन अचानक इहो न वञ। मूं चयो हाणे हुननि खे ज़रूरत आहे सिंगर जी, एंड टाइम ते जेका आर्टिस्ट हुते वञणी हुई उहा न पहुची सघी आहे। मेल हुते सिंगर हिकिड़ो आहे, ॿी लेडीज़ सिंगर जी हुनखे ज़रूरत अची, फैमिली प्रोग्राम आहे। फैमिली आहे त उहो मसइलो कोन्हे, फैमिली आहे हिकिड़ो मसइलो हूंदो, लेडीज़ हूंदियूंसीं पाण में, लेडीज़ प्रोग्राम आहे, बर्थडे आहे, हक़ीक़ो बि आहे छोकिरे जो, हुन ॾियो ऐं वईसि हुते। जॾहिं हुते पहुतसि त उते बाए खान जी वरी चाढ़ी आहे, हुन मथे असां वियासीं त हेठि आउं बीठी हुजां गाॾी में, त हुननि चयो गाॾी मथे कोन वेंदी चाढ़ीअ ते, तव्हां मथे ईअं अकेला अचो। मूंखे उते खुटको थियो, चयो ॿियूं गाॾियूं त वञनि थियूं, मुंहिंजी गाॾी छो कोन वेंदी? की न मथे रश जाम आहे, तव्हां ईअं अकेला अचो। पोइ अकेली वईसि, मूंसां गॾु ॿियो केर बि कोन हो। ऐं उन टाइम इहो मुंहिंजा माना इशू थियो, उहा कोन को घर जो माण्हू गॾु वठी वेंदी आहियां प्रोग्राम में, पर हीअ जो अचानक प्रोग्राम मिलियो त को रेडी कोन हो मूंसां हलण लाइ। राति जो टाइम हो, 10 साढे 10 बजे प्रोग्राम मिलियो, तक़रीबन 12:30 बजे आउं तयारु थियो निकिती आहियां घर। उते वईसि त लेडीज़ वेठियूं हुयूं ऐं मुतमिन थियसि, ॾाढी मूंखे माना इज़त पिया कनि। अचानक सां लेडीज़ जे ॿारनि वटि असला हुआ, माना असलू ॾिसी आउं परेशान थी वियसि त ॿारनि वटि असला छा पिया, उहे वीडियो पिया ठाहिनि, टिकटॉक पिया ठाहिनि असलनि सां गॾु, ॿार हुननि छोकिरा हुननि जा 13-14 सालनि जा छोकिरा।
मुझे शायदि ईअं शोशा लाइ या मे बि नकली हुजे छो जे असां जे शयूं यूज़ कयूं कोन था, असांखे घटि तजुर्बो हिन शइ जो, असली या नकली ख़बर नथी पए अॼुकल्ह शयुनि जी, छो जो नकली शयूं बि असली जहिड़ियूं लॻंदियूं आहिनि पर मूंखे फील थियो पिए थी शइ असली आहे पर लॻे मूंखे नकली थी। पोइ जंहिं महिल हुन हवाई फायर कया, हुननि खां वॾनि वठी हवाई फायर कया त पोइ मूंखे खुटको थियो। पोइ मूं हुते म्यूज़िशियन खे चयो त मूंखे प्रोग्राम न आहे करिणो, मूंखे डपु थो लॻे, तव्हां सां कुझु न आहे, पाण में फैमिली वारा हाणे वॾा माण्हू आहिनि, हुननि जी मर्ज़ी आहे। वरी मां चुप करे वेही रहियसि। थोरी देरि थी त मानी वानी खाई छॾी सभिनीनि, असांखे बि थोरो घणो ॾिनो, असां थोरी मानी खाधी पर मानी मूंखे हज़म न पई थिए, खुटको हुयो मुंहिंजे ज़हन में, कुझु थींदो कुझु थींदो, ऐं उहो ई थियो। अचानक सां हिननि वरी फायरिंग कई, लेडीज़ सभु उथी इन जो असां घर थी वञूं, पूरो पिंडाल ख़ाली थी वियो। मुंहिंजो लेडीज़ सभु हली वियो, ॿुधंदो केरु? 6 खां 7 मर्द हुआ हुननि जा जेके घर जा वॾा हुआ। मुंहिंजो असां ॿुधंदासीं, तव्हांखे लेडीज़ त हली वियूं वञण सां, ऐं लेडीज़ खे तव्हां ढिजारींदो त हली वेंदियूं न, ज़ाहिर आहे। आउं बि ख़ौफ़ज़दा थी वियसि, मां चयो हाणे 6-7 छा ॿुधंदा, माना हिकिड़ो ज़हन में आर्टिस्ट खे हूंदो आहे त असां ॻायूं त क्राउड हुजे, ॿुधण वारा बि हुजनि। पोइ हुते छा थियो जो हुननि छा कयो जो हुननि मूंसां गॾु टिकटॉक ठाहिणु शुरू कयूं, ऐं ॻायां पई, हुननि असला मुंहिंजे कुल्हनि ते रखी मूंसां गॾु वीडियो ठाहिणु शुरू कयूं। इहो एतिरो माना हिकिड़ो हैवी हुयो मुंहिंजे लाइ। पोइ हुनजी मूं छा कयो, पंहिंजा मोबाइल कंहिंखे ॾेई छॾियो, मूं वीडियो वग़ैरह पंहिंजूं ठारायूं उन असलनि सां गॾु। पोइ प्रोग्राम मां हलदड़ मां निकिरी वयसि ॿाहिरि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं नाज़रीन नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वरी वापसि अचूं था ऐं जल्दी अचूं था वापसि। नाज़रीन केॾांहुं न वञो, ॾिसंदा रहो सुबह मेरान। नाज़रीन सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, ऐं तव्हांजो मुख़्तलिफ़ कॉल्स अचनि पियूं असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। कोशिशि कयूं पिया त तव्हांखे शामिलु कयूं, पर कंहिं वक़्तु ब्रेक आहे, केॾी महिल वरी एनी ॻाल्हाए पई, केॾी महिल साईं एडी साहब ॻाल्हाए पियो, अहम ॻाल्हि आहे त पोइ असां कोशिशि कंदो आहियां त विच में हिननि खे इंटरप्ट कयां, पर ईअं स्पेस न मिलंदो आहे। सो तव्हां स्क्रीन ते नंबर अचे पियो, तव्हां कॉल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। प्रोग्राम जे आख़िरी मरहले में आहियूं पाण। नाज़रीन हिन वक़्तु जेका ख़बर आई आहे त IG गुलाम नबी मेमण साहब, IG पुलिस जेके आहिनि सिंध जा, उहे अॼु शिकारपुर पहुचनि पिया। शिकारपुर में हिन वक़्तु जेके ख़बरूं आहिनि त अॼु ॾींहं ताईं जेके रिकॉर्डिड केसिस आहिनि उहे 11 माण्हू अगवा थियल आहिनि। सिंध जे कचे वारे इलाइक़नि में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, ऐं जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि सखर, घोटकी, शिकारपुर, कशमोर, कंदकोट ऐं खैरपुर, सो हिते हालतूं तमामु घणियूं मतिलबु संगीन आहिनि। बदअमनी जे हवाले सां कराची में बि फुरुनि जा वाक़िया तमामु घणा वधी विया आहिनि ऐं तमामु घणा केसिस साम्हूं आया आहिनि। उते पिणु समूरा सियासतदान बि चवंदा त असांखे तमामु घणी ॻणती आहे। सो सिंध में अमन अमान जी सूरत हाल बिल्कुलु तमामु घणी ख़राबु आहे, ऐं ज़ाहिर हुन ते सोचणु घुरिजे, जेके इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो को न को हाणे डिसीशन करणु घुरिजे। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ ख़बरूं अचनि पियूं त हादसा तमामु घणा थिया आहिनि, ऐं छाकाणि जो माण्हू ॻोठनि में हुआ, पंहिंजो ईद करणु विया, पंहिंजे अबाणनि कखनि में माण्हुनि सां गॾु ईदूं करणु विया हुआ। हाणे उहे वापसि पंहिंजे मागनि में अची रहिया आहिनि त महिरबानी करे गाॾी एहतियात सां हलायो। जेकॾहिं तव्हां सां गॾु ड्राइवर आहे उनखे बि चओ त एहतियात सां गाॾी हलायो, रोडनि ते ट्रैफ़िक जाम आहे, ऐं मुख़्तलिफ़ हादसनि जूं तमामु घणनि हादसनि जूं ख़बरूं आयूं आहिनि। कल्ह खां वठी हिन वक़्तु बि सुबुह खां वठी को 3-4 हादसा तमामु वॾा थिया आहिनि। अलाह साईं ख़ैरु करे, अलाह साईं सभिनी खे हिफ़्ज़ अमान में रखे, तव्हांजे प्यारनि खे सभिनी खे, ऐं तव्हां बि महिरबानी करे पंहिंजो एहतियात कयो, एहतियात सां ड्राइव कयो ऐं एहतियाती तदबीरूं बि अख़्तियार कयो। सिंधड़ी हलंदासीं। सिंधड़ी में नमूनिया जो मर्ज़ तमामु घणो वधी वियो आहे, ऐं हिंगोर वारे इलाइक़े में कल्ह 3 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि, ऐं केतिरा ई ॿार नमूनिया में मुब्तला आहिनि। हिन जो वॾे में वॾो नमूनिया जो कारण पाणीअ जो हूंदो आहे, ऐं ॿियो मौसम जो हूंदो आहे। ज़हरीलो पाणी वापराइण सां ज़ाहिर पेट जूं बीमारियूं ऐं सभु शयूं थियनि थियूं। सो महिरबानी करे जेके ख़ासि डिवीज़न जा जेके दोस्त आहिनि, डॉक्टर्स आहिनि, इहे हिंगोरनो, सिंधड़ी ऐं उन भरपासे ॻोठनि में वञी कैंपूं हणो। उतां ॿार तमामु घणा बीमार आहिनि, ऐं जेके नाज़रीन आहिनि असांजा जेके ॿुधनि पिया, सो उहे पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कनि। ऐं पाणी तमामु घणो हींअर ख़राबु अचे पियो, ज़हरीलो पाणी आहे। उहो चवनि था त मंछर वारो पाणी हींअर वक़्तु मुख़्तलिफ़ शहरनि में उहो उनजो छोड़ कयो आहे, उहो पीअण जे लाइ पाण उहो पाणी हिन वक़्तु हले पियो। जेसिताईं गर्मी थिए, मथां ग्लेशियर गिरनि, उहो पाणी सिंधूअ में अचे त उहो नओं पाणी असांखे जॾहिं मिले। पर हिन वक़्तु जेको पाणी इस्तेमालु कयूं पिया गुज़िरियल हफ़्ते खां, उहो स्टोर थियल पाणी आहे। महिमान नालदासीं एडी साहब, कहिड़ी फील्ड तव्हांजी अञा रहियल आहे? मतिलबु समाजी कमनि में बि तव्हां अॻु भरा, अदाकारी में बि तव्हां अॻु भरा, प्रोड्यूसर, डायरेक्टर, राइटिंग, अञा ॿियो
छा थियण जो शौक़ु हो तव्हांखे या इन फ्यूचर तव्हांजा छा प्लानिंग्स आहिनि? चवंदा आहिनि ख़्वाहिशां एतिरियूं आहिनि, त मिर्ज़ा हर गालिब ख़्वाहिश चयो पे आहे दम न निकले, हज़ारों बहुत ख़्वाहिश निकले मेरे अरमान लेकिन कम निकले वो कम निकिले। सो तव्हांजा अरमान त घणे भाङे निकिरी विया आहिनि पर उहे बि घटि आहिनि। तमामु घणा। अच्छा ॻाल्हि इहा आहे न की हर इंसान जी कोशिशि हूंदी आहे जेको उनखे क्वालिटी आहे उनखे अॻियां आणे। बिल्कुलु। अच्छा मां ज़िंदगी में मुंहिंजो हिकिड़ो, मां सभु दोस्तनि खे बि चवंदो आहे त मुंहिंजी वालदा जेकी आहिनि मुंहिंजी पहिरीं उस्ताद हुई। मुंहिंजी वालदा अनपढ़ हुई, 100 साल खां वधीक हुनजी उमिरि हुई, लेकिन जी ॻाल्हि कंदी त लॻंदी भई कोई फिलासफर आहे, इकनॉमिस्ट आहे, सोशल वर्कर आहे, अदाकार आहे, सिंगर आहे। त उनखां मां सभु कुझु सिखियुमि। त हू जेके न अलाह ताला हुनखे ॼण नसीब करे, हू फ़ैसिला बि कंदी हुई। जॾहिं फैमिली जा फ़ैसिला, वॾनि जा, अज़ीज़ क़रीबनि जा फ़ैसिला बि मुंहिंजी माउ कंदी हुई। ज़मीदारी बि कई, माल मवेशी बि पालियईं। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा, मूंखे उन इंसान ठाहियो, उन दुनिया जा रम्ज़ उन सेखारिया। सॼी दुनिया खे मायरो इंसान ठाहींदी। लेकिन मुंहिंजी माउ बिल्कुलु जुदा हुई साईं। बिल्कुलु। यानी इकनॉमिक्स ईअं ई जो मां तनख़्वाह वठंदो, मूंखे 1 रुपयो मूंखे न ॾींदी तनख़्वाह। पूरो घर जो ख़र्च कीअं हलाईंदी तव्हां पाण हैरान थींदव। सॼे पाड़े जी छोकिरियुनि खे, मायुनि खे गॾु करे चवंदी, ख़ुदा तव्हांखे हिदायत ॾे, तव्हांजा मुड़ुस भाइर पीउ कमाईंदा आहिनि, तव्हां खाईंदा आहियो। पोइ उहो जेको न आहे सवण, उहो सवण सिबणु ॼाणींदी। पोइ दुकानदार खे चवंदी हेतिरा सवण खणी आ, सभ खे गॾु करे हुनखे सेखारींदी। उनखां घर हलंदो हुयो। यानी कमाई जो ज़रियो हो। तनख़्वाह 1 रुपयो बि न ॾींदी। न हे जेको आहे न, उन खां मां घर ठाहियुमि, ज़िंदगी ठाहियुमि, अलाह जो शुक्र आहे, ॿार पढ़ायुमि, सभु अमा। वरी जॾहिं तव्हां हुन में अचो था प्लानर, बेस्ट प्लानर, यानी 1 घर खां 4 घर ठाही। प्लानर ई रुपए खे 2 करण ठाहींदी। वरी अच्छा मिस्त्री अहिड़ी हुई जो मां मिस्त्री खणी आहियां, मां चवां इहे मिस्त्री आहे, सिर रखी ठका चपाटे, तोखे सिर न खणण थो, तूं मिस्त्री आहे, हल निकिर। त उहो मतिलबु हैरान भाई तूं किथां सिखी आहे तूं सभु कुझु। चए भाउ तूं पढ़ियल, असां कढ़ियल आहियूं, दुनिया में असांजी दुनिया ॾिठी आहे। बिल्कुलु सही। त उहो मां मुंहिंजी पहिरीं उस्ताद हुई। ऐं अलाह हुनखे ॼण नसीब करे उन ई मूंखे सेखारियो। ऐं ख़्वाहिशां त घणियूं आहिनि, पर दिलि हाणे चवे थी सिंधी में कमु कयां, जेको मुंहिंजो मतिलबु सिंधी थिएटर में, थिएटर या ड्रामो, टीवी, ॿई फील्ड आहिनि, मसलो कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। इन में हलंदासीं। इन अदाकारी, सिंगिंग, होस्टिंग, उनखां अलावा जेकॾहिं फारिग टाइम मिलंदो आहे त छा कंदी आहे? घर जो बुआरो ॾींदी आहे, थांव धोईंदी आहे, मानी पचाईंदी आहे, छा लॻे कोन थो? बिल्कुलु आउं कुकिंग ॾाढी सुठी कंदी आहियां। ऐं उहा का रेसिपी कोन्हे जेका मूंखे न ईंदी हुजे। फास्ट फूड हुजे, बारबेक्यू हुजे, कढ़ाई हुजे, हांडी हुजे, सभु कुझु पचाईंदी आहियां शौक़ु सां। मुंहिंजो माना इहो हूंदो आहे त आउं जेका शइ मूंखे न ईंदी आहे उहा कोशिशि करे यूट्यूब जे ज़रिए सिखण जी कोशिशि कंदी आहियां त सिखां, नवां नवां तजुर्बा हासिलु कयां। ऐं उन खां अलावा जॾहिं आउं ॿियो बि फ्री टाइम मूंखे मिलंदो आहे, मानी खां अलावा त आउं टिकटॉक ठाहींदी आहियां, वीडियोस ठाहींदी आहियां, ब्लॉग ठाहींदी आहियां, पाण खे टाइम ॾींदी आहियां, पार्लर खे टाइम ॾींदी आहियां। ऐं इहो माना हूंदो आहे त इंसान पंहिंजे पाण खे बि टाइम ॾे। तमामु ख़ूबसूरत तव्हांजूं एक्टिविटीज़ तमामु घणियूं आहिनि। असां त मतिलबु ईंदा आहियूं, मेहरान टीवी में दाख़िल थींदा आहियूं त रुॻो ख़बरूं पिया ठाहींदा आहियूं, प्रोग्राम होस्ट कंदा आहियूं, प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, हीउ प्रोग्राम आहे त उनजी तयारी करणी आहे। असां कीअं मञूं, असां त खाधो कोन्हे, पाण जेको पचायूं असां यकीन कयूं। न इंशाल्लाह हयाती हुनजे ज़रूरु, जॾहिं तव्हांखे टाइम मिले, तव्हांखे मिले, अदा जा सर खे मिले, मूंखे अचिजो, मानी खाइजो। मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो हुयो बिरावी में, फिर न पुड़ी, त समीना कंवल ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे। तमामु ख़ूबसूरत पियो करे। हेॾी साहब पाण प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं, पाण हिकु सॉन्ग बि ॿुधंदासीं, पर मां चाहींदुमि तव्हां मुख़्तसिर पैगाम जो इनी बि पैगाम ॾेई पाण नाज़रीन खां। पैगाम मुंहिंजो इहो आहे जो जेको बि कमु कयो दिलि सां कयो। वाह। टारगेट ठाहो की हीउ मूंखे ठहिणो आहे, ठही वेंदो। अगरि दिलि लॻी सां न कयो, बसि ईअं ई टाइम पास या पोइ न करो, बहितर आहे। जेको कमु करो दिलि सां करो और टारगेट ठाहो, इहो मूंखे करिणो आहे। मां अगरि सोचियुमि मां एक्टर थींदुमि त एक्टर थियुमि, मां सोचियुमि राइटर थियुमि त राइटर थियुमि, मां सोचियुमि की मां डायरेक्टर थियां डायरेक्टर थियुमि, मां सम्झियुमि मां अफ़सर थियां अफ़सर थियुमि। हिकु जज़्बो हूंदो आहे। हा, जज़्बो ऐं तव्हांजो टारगेट हुजे ऐं नियत सची हुजे त ज़ाहिर आहे मंज़िल आसान आहे। इन छा चवंदी नौजवान गुलकारनि जे लाइ, आर्टिस्टनि जे लाइ
पंहिंजे मुंहिंजो इहो ई ॾिसंदड़नि जे लाइ पैगाम आहे मदाहनि जे लाइ? बिल्कुलु मुंहिंजो इहो ई पैगाम आहे जेके ॾिसनि था त सभु खां वधीक पंहिंजो पाण खे टाइम ॾियो, तव्हां छा था थियणु चाहियो इहो सोचो, ऐं जेको तव्हां थियणु चाहियो था हुन ते फोकस कयो, ऐं पंहिंजी लाइफ में बिज़ी रहो त बहितरु आहे, छो जे बिज़ी रहंदो त जेके तव्हांखे चाहिनि था उन्हनि खे तव्हांजी अहमियत जी ख़बर पवंदी। ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत मैसेज, तमामु ख़ूबसूरत मैसेज। ऐं नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम में असां पंहिंजे विछड़ी विढ़ियलनि खे बि यादि कंदा आहियूं, जंहिंजी सालगिरह हूंदी आहे उन्हनि खे बि यादि कंदा आहियूं। कल्ह संजय अलबेले रागी मंज़ूर सखीरानी साहिब जी सालगिरह हुई, उन्हनि खे जनम ॾींहं जूं वाधायूं। तमामु वॾो कमु, सवें एल्बम उन्हनि जा आया कैसेट में, सीडियुनि में। तमामु लेजेंड असांजा गुलकार आहिनि मंज़ूर सखीरानी साहिबु। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तुंहिंजे गॾु गॾु हुजी त मां आहियां, यानी वाह वाह। सो मंज़ूर सखीरानी साहिब खे दिलि जी गहराइनि सां जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। अॼु साईं लेखक आहिनि पीर हुसैन शाह राजी साहिबु, उन्हनि जी 17वीं वरसी आहे। ऐं पाकिस्तानी मूसीकार आहिनि अमजद बोबी, उन्हनि जी 19वीं वरसी आहे। रब पाक उनखे गॾु के रहमत करे, उन्हनि जेको कमु कयो आहे उहो सॼी दुनिया यादि रखे थी। उन्हनि खे भरपूर भेटा असां पेश कयूं था। ऐं प्रोग्राम जो वक़्तु अची पुॼाणी पहुतो आहे। वेंदे वेंदे असां इन ॾे हलंदासीं त इन असांखे प्रोग्राम जे एंड ते छा थी ॿुधाए, तेसि ताईं असां सुभाणे वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, सेम टाइम ते, सेम चैनल ते, सेम प्लेस ते। मां ॿिन्ही महिमाननि जो शुक्रिया अदा कयां थो। साईं एडी साहिबु, इनी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया। नाज़रीन, मूंखे, मुंहिंजी सॼी टीम खे, प्रोग्राम डायरेक्टर, मैनेजर, सॼी टीम, कैमरामैन्स मूंखे इजाज़त ॾींदा। शाल जित हुजो, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, इन तव्हां सां पुॼाणी कंदासीं। उन्हनि लाइ जेके तव्हांखे अॻिते वधणु नथा ॾियनि। वाह, उन्हनि जे लाइ जेके अॻिते वधणु नथा ॾियनि। ज़बरदस्त जी, बिस्मिल्लाह। He made